अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टीवी जी अॼु जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे उन में अवां सभिनी खे असां चऊं था भलीकार। ऐं अॼु जो ॾींहुं असां सभिनी जे लाइ तमामु घणो ख़ुशीअ जो ऐं फ़ख्र जो ॾींहुं आहे, छाकाणि त धरती टीवी पंहिंजे कामयाबियुनि जा 17 साल ऐं रोज़ानी सोभ जेका आहे उन 21 साल मुकमल कया आहिनि। अहिड़ी रीति रोज़ानी सोभ जेका आहे उहा 22वें साल में दाख़िल थी आहे। सो अॼु जी जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे उन ट्रांसमिशन में असीं अव्हांखे वठी वेंदासीं यादगिरियुनि जो जेको हिकिड़ो ख़ूबसूरत गुलशन आहे, जिते असीं पंहिंजनि मोज़िज़ महिमाननि सां सकाफ़ती रंगनि सां ऐं उन वचन सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं त असां ईअं ई जीअं ही 17 साल मुकमल कया आहिनि अॻिते बि पंहिंजनि माण्हुनि जी, पंहिंजी धरती जी, पंहिंजी सकाफ़त ऐं कल्चर जी ॻाल्हि ॿोल कंदा रहंदासीं। सो सिंधिया सुमरो बि मूंसां गॾु मौजूदु आहे हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में। अव्हांखे बि भलीकार चऊं था। जेके असांजा समूरा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे धरती टीवी जी पूरी जेका सथ आहे उनखे बि धरती टीवी जी सालगिरह जूं ऐं रोज़ानी जेका शोभ आहे उन जी सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि। अस्सलाम वालेकुम साथियों, दोस्तों, प्यारा प्यारा घर भातियों, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि हूंदव? उमेद त चाक चङा भला हूंदव। ईअं ख़ुशि त तमामु घणा हूंदव, छाकाणि असां बि ॾाढा ख़ुशि आहियूं। अॼु पंहिंजी धरती जी सालगिरह आहे ऐं अॼोके ॾींहुं हिन धरती ते इहो धरती चैनल उभरियो हुयो ऐं ख़ैर सां 17 साल पूरा करे चुको आहे ऐं बसि बालिग़ थियण वारो आहे। अॻे साल बालिग़ थी वेंदो त पोइ वरी तव्हां वधीक इनक़लाबी चेंजिस असां चैनल में ॾिसंदा। उहे एतिरनि सालनि खां तव्हां ॾिसंदा था अचो त तमामु सुहिणे नमूने था जेकी मीडिया खे चैलेंजिस दरपेश आहिनि उन्हनि खे निभाईंदो थो अचे, पंहिंजो पाण ॼाणींदो थो अचे। वधीक पाण बि ॼाणे छॾींदासीं तव्हां जहिड़ा वीवर जॾहिं सां गॾु आहिनि ऐं ॾिसनि था ऐं साराहिनि था ऐं साथ ॾियनि था ऐं एतिरनि सालनि जो पंहिंजो ई तव्हांजो साथ आहे त अॻिते जो सफ़र बि ॾाढो सुठो ई गुज़रंदो। इन सां गॾोगॾु असां सां अॼु जेकी महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां पाण जेकी धरती चैनल खां केतिरे वक़्त खां सलाहियल आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा कम कंदा था अचनि। नसीर साहब बि इलाही वक़्त खां वठी इन्हनि सां गॾु आहिनि। मूंखे थोरो वक़्तु थियो आहे पर तव्हांजी दुआऊं रहियूं त मां बि चङो टाइम जेको आहे छिके वेंदमि। त हलूं था महिमाननि सां तव्हांखे मिलायूं था त जीअं पाण अॻिते हलूं ऐं सालगिरह जी हूंदो आहे। सालगिरह में सभिनी खे इंतज़ारु छाजो हूंदो आहे? केक कटजण जो इंतज़ारु हूंदो आहे। त असां इहो बि अमल सभिनी खां पहिरियों कंदासीं, छाकाणि असांजा जेके कुझु मुअज़्ज़िज़ महिमान आयल आहिनि उन्हनि खे वञिणो आहे। त नसीर साहब तव्हां अॻु में पंहिंजे महिमाननि जो तारीफ़ करायो। बिल्कुलु मूं वारी साइड जेके मुअज़्ज़िज़ महिमान वेठा आहिनि, मैडम सादिया जावेद साहिबा कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं इंतहाई सीनियर अॻवान आहिनि ऐं सिंध असेंबली में अवां उन्हनि खे उन्हनि जो जोशीला ख़िताब बि ॾिसंदा हूंदा। गॾोगॾु मुख़्तलिफ़ टीवी टॉक शोज़ ते जंहिं अंदाज़ में उहे अचनि थियूं, पंहिंजी पार्टी पॉलिसी जी ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते जंहिं अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कनि थियूं, सो अवां उनजे नाले खां ऐं उनजी शख़्सियत खां चङी रीति वाक़िफ़ हूंदा। मैडम, हम आपको वेलकम करते हैं आज की इस ख़ुसूसी ट्रांसमिशन में। बहुत शुक्रिया आप आई। ऐं उन सां गॾोगॾु सुमीता अफ़ज़ाल साहिबा, उहे बि कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तर्जमान बि आहिनि। उन्हनि खे बि अवां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते पंहिंजी पार्टी जी ऐं सिंध हुकूमत जी नुमाइंदगी कंदे ॾिसंदा हूंदा। मैडम, आपको भी हम वेलकम करते हैं आज। थैंक यू सो मच एंड हैप्पी बर्थडे। मैं भी आपको वेलकम करती हूँ। नहीं, आप सबको हमारी तरफ से हैप्पी सालगिरह में शामिल हुई हैं आज और इंशाल्लाह बहुत अच्छी गुजरेगी हमारी तकरीब। मुझे पासे जेके गेस्ट वेठल आहिनि उन्हनि जो मां तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। ख़ैर उहो कंहिं तारुफ़ जा मोहताज त न आहिनि पर वरी बि तारुफ़ त कराइणो आहे। त ज़ुहैब ज़रदारी साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि, तमामु पुराणा साथी आहिनि धरती चैनल जा। ॿियो असां सां हुज़बुल्ला साहब वेठा आहिनि जेकी मार्केटिंग हेड आहिनि। मूंखे एतिरो घणी डिटेल्स ख़बर न आहिनि पर मार्केटिंग हेड आहिनि। ऐं ॿिया लाशारी साहब असां सां गॾु वेठा आहिनि, शबीर लाशारी साहब जेकी असांजा सीनियर जेके आहिनि से रिपोर्टर आहिनि। ऐं उन्हनि सां गॾु जेकी यादगिरियूं उन्हनि जी जिन माण्हुनि इन चैनल सां टाइम वधीक गुज़ारियो आहे, यादगिरियूं बि वधीक उन्हनि जूं हूंदियूं त उहे ज़रूरु यादि कंदासीं ऐं कुझु कचहरियूं कंदासीं, कुझु मज़े मज़े जी ॻाल्हियूं कंदासीं। सालगिरह हूंदी इन करे आहे त हुते माण्हू सभु पाण में गॾिजी मिली करे वेहूं ऐं यादगिरियूं हिकु त तमामु घणियूं हूंदियूं आहिनि जेकी असांखे पाण में डिस्कस करे मज़ो ईंदो आहे ऐं ॿियो कुझु चिट चैट हूंदी आहे, कुझु सवाल हूंदो आहे। माहौल खे सुठो ठाहिणो हूंदो आहे त कोशिशि कंदासीं त तव्हांजो टाइम बि सुठो गुज़रे ऐं असां बि पंहिंजे टाइम खे सजायो कयूं। जी नसीर। मैडम, सादिया खां शुरुआत था कयूं, पोइ ज़ुहैब साहब ॾांहुं बि ईंदासीं। पाण त घर भाती आहियूं, सो इन्हनि खे वञिणो बि आहे। सो आपके कमेंट्स चाहेंगे धरती टीवी की, जैसे मैंने इंट्रो में भी कहा, आपको इल्म में भी है कि 17वीं सालगिरह है और 21 साल मुकम्मल किए हैं डेली सोप ने, तो आपके कमेंट्स चाहेंगे कैसा देखते हैं ये सफर? सबसे पहले तो हैप्पी बर्थडे टू धरती टीवी। धरती टीवी एक बहुत अच्छा इजाफा रहा है। उसने 17 साल का सफ़र मुकम्मल किया है
اور امید کرتے ہیں کہ اور بہتری آئے گی. سندھی میڈیا میں چند چینلز جو اپنے آپ کو سسٹین کر سکے وہ دھرتی ٹی وی اس کو کرنے میں کامیاب ہوا ہے. ہم سندھ اسمبلی کی ساری کارروائیاں دھرتی ٹی وی کے ذریعے اپنے گھروں پہ بھی دیکھتے ہیں فیملی کے ساتھ اور بہت اچھی طرح سے سندھ کے مسائل کو اجاگر کرتا ہے. اللہ کرے بہت ساری مزید ترقیاں بہتریاں اور دھرتی ٹی وی کو ہو. اور ساتھ میں سوپ 21 سال کا ہو گیا ہے وہ تو ماشاءاللہ جوان ہو گیا ہے تو اس کو جو ہے ظاہر سی بات ہے کیونکہ ہم سندھ صوبے میں رہتے ہیں اس دھرتی کی آواز کو عام آدمی تک پہنچانے کے لیے دونوں اخبار نے بھی اور چینل نے اپنا بھرپور کردار ادا کیا. تھینک یو سو مچ. اسی طرح میڈم سمیتا آپ سے بھی چاہیں گے کہ آج کے دور میں میڈیا کا تو آلریڈی سب کو پتہ ہے کہ کتنا بڑا رول ہے اور اسپیشلی دھرتی ٹی وی کا ہم ذکر کریں یا ڈیلی سوپ کا تو آپ کے بھی کمنٹس چاہیں گے پھر تو آئیں گے ہم دوسرے سوالات. بالکل نہیں, ہم بہت اچھا لگا کہ آپ نے ہمیں بلایا اور اپنی اس ٹیم کا حصہ بنایا. دیکھیں کوئی بھی ادارہ ہو وہ نیوز چینل اور آپ کا نیوز پیپر ٹیم ورک سے چلتا ہے. تو مالک سے لے کے آپ کے رپورٹرز اور وہ جو آبویسلی فیلڈ میں ہوتے ہیں, دھوپ ہو دوپہر ہو کچھ بھی ہو, ہم کام کر رہے ہوتے ہیں, آپ کام کر رہے ہوتے ہیں اور آپ ہم تک خبر پہنچا رہے ہوتے ہیں. تو اس پوری ٹیم کو میری طرف سے, میری پارٹی کی طرف سے, ہم سب کی طرف سے ایک تو بہت بہت مبارکباد. اور ہم امید کرتے ہیں اور ہوپ فل ہیں کہ آئندہ بھی آپ اسی طرح کی جس طرح سے آپ نے رپورٹنگ کرتے ہیں اور آپ کے ٹی وی پہ شوز جو آتے ہیں جو ہمیں انٹرٹین بھی کرتے ہیں, ہمیں باخبر بھی کرتے ہیں, اسی طرح آپ کنٹینیو کریں گے. اور سب سے اچھی بات تو یہ ہے کہ اچھا جرنلزم ہو, فیکچول جرنلزم ہو, جو کہ دھرتی نے پروو بھی کیا ہے, ٹائم اینڈ ٹائم کیا ہے. ابھی ہم نے ایک ایسے وقت سے گزرے جہاں پہ ہم سب نے دیکھا کہ پاکستان میں کس میچورٹی کی ہم نے جرنلزم دیکھا, ہم نے رپورٹنگ دیکھی. ہمیں اپنے آپ پہ بھی فخر ہونا چاہیے, ہمارے ٹیم ورک پہ بھی فخر ہونا چاہیے, ہمیں اپنے رپورٹرز جو بھی فیلڈ میں ہیں ان کے اوپر بھی فخر ہونا چاہیے. اور سب سے امپورٹنٹ بات یہ ہے کہ ہمیں اپنے ریجنل چینلز کو سپورٹ کرنا چاہیے, اس لیے کیونکہ سندھی لینگویج بھی اس کے ساتھ ساتھ پروموٹ ہو رہی ہے. جس طرح سعدیہ نے کہا کہ ہمارے گھروں میں پورے صوبے میں جو سندھی کو سندھی لینگویج کے تھرو آپ گھر گھر پہنچ سکتے ہیں, وہ شاید دوسرے چینلز نہیں پہنچ پاتے, لیکن یہ آپ کی کوشش ہے اور کاوش ہے جس کی وجہ سے آپ گھر تک وہ خبر پہنچا سکتے ہیں. تو ہیٹس آف ٹو یو, ہیٹس آف ٹو یور ٹیم اینڈ اے ویری ہیپی برتھ ڈے. اور ہماری ایک اچھی بات یہ بھی ہے سندھی میڈیا کی کہ آپ نے دیکھو ہمارے پاس لینگویج کا کوئی بیریئر نہیں ہوتا, اور جس بھی زبان کے گیسٹ ہوتے ہیں ہم ان سے ان کی زبان میں بات کرتے ہیں. تو ایسے ہوتا ہے جیسے دوسرے ٹی وی چینل ہیں تو آپ وہاں پر سندھی میں بات نہیں کر سکتے, تو ہمارے لینگویج بیریئر نہیں ہے. اور جیسے دوسرا تھوڑی میں وضاحت بھی کر دوں کہ جیسے کہا جاتا ہے نا ریجنل ٹی وی چینلز, تو اس پہ ہماری وضاحت یہ ہوتی ہے بار بار کہ آج کل سیٹلائٹ کا زمانہ ہے, دنیا کے کسی بھی کونے میں آپ بیٹھے ہیں آپ سرچ کریں آپ دیکھ سکتے ہیں, کیونکہ سیٹلائٹ کا دور ہے. تو پہلے ایک زمانہ ہوا کرتا تھا, تو اب سندھی ٹی وی چینل بھی ہوں تو ان کو بھی ہم اوورآل کہیں بھی بیٹھ کر اور صرف پاکستان میں نہیں, آئی تھنک انٹرنیشنلی آپ کا جو ہے گلوبلی, کیونکہ ہر چیز اب کیونکہ ڈیجیٹل ہو چکی ہے تو آپ کہیں سے بھی بیٹھ کے جو ہے اپنی لینگویج میں یا کسی بھی لینگویج میں جس میں آپ کمفرٹیبل ہیں آپ وہ دیکھ سکتے ہیں. اسی طرح سے آپ کی ویورشپ بڑھی ہے تھرو آؤٹ دی ایئرز. بالکل. اور وہ پروگرام پہ ڈیپینڈ کرتا ہے نا, پروگرام اور کانٹینٹ اچھا ہوتا ہے تو بڑی وہ کسی بھی لینگویج میں چل رہا ہو, اگر آپ کو چیز بھاتی ہے, آپ کو اسکرین اچھی لگتی ہے تو آپ تھوڑی دیر ٹھہرتے ضرور ہیں اگر سوئچ کر رہے ہوتے ہیں تو اب ہم سوئچ کر جاتے ہیں اس طرف. تو زہیب صاحب اسد اگر موجود آہیں نیوز جا ڈائریکٹر بھی آہیں کرنٹ افیئر جا بھی ہیڈ آہیں اینڈ ڈیلی سوپ جا ایڈیٹر بھی انہوں نے کہا پوچھنا سی تا جوان تا تہاں جو چینل تھی وہ ہے گھر سبنی کے جوان کے جوان ایکڑو سال تس ہاں منا ویجو آئے پنا سمجھو تو انہیں وری تہاں جا بھی حوصلہ جوان کرے چھڑیا ہوندا ہوندا ضرور تہاں جا حوصلہ جوان پر ہکڑی شے ہوندی ہے نا وقت ساں گھرو گھر. سو میڈیا ہاؤس ہے وہ شروع کارا 2-3 سال تو ٹھیک ہے چھاکان وہ ان جی بیگننگ ہوندی ہے, پر 17 سال کھان اگ میں اساں جوان تھی ویا آहियूं. ان کی وجہ یہ ہے تو میڈیا جڏहिं عوام سان گॾु बीहे
चैनल जॾहिं हक़ ऐं सच जी ॻाल्हि करे उन ॾींहुं इहो जवान थी वेंदो आहे ऐं जॾहिं तव्हां तकलीफ़ुनि में मुश्किलातुनि में ऐं उन हालतुनि में जंहिं वक़्त में तव्हांजी मीडिया खे साबित क़दम रहण जी ज़रूरत हूंदी आहे, उहो ज़रूरी हूंदो आहे। उन वक़्त में जेकॾहिं तव्हांजो मीडिया साबित क़दम बीठो आहे त जवान थी चुको आहे उन ॾींहुं। ऐं हिन सॼी कंडीशन में सॼी सूरत हाल में ख़ासि तौर ते जेका जीअं मैडम बि ॻाल्हि पई कई पर जेका हाणे ॾींहं गुज़रिया आहिनि जंग वारा, असां पंहिंजी हयाती में त जंग इहा पहिरीं ॾिठी न, बाक़ी त हाणे असां जंगूं पढ़ियूंसीं तारीख़ में ऐं ॿुधियूंसीं। ऐं हीअ जंग जेका आहे उहा जंग जेतिरे लेवल ते फ़ौजी महाज़ ते विड़ी वई आहे ओतिरी वरी मीडिया जे महाज़ ते बि विड़ी वई आहे। त असां उन में पंहिंजो पाण खे फ़ौजी जे तौर ते उन जंग में हिसो वरितो आहे। असां पंहिंजी स्क्रीन ते इंडिया जी मीडिया वांगुरु कोन रड़ियूं पे कयूं, हुननि त कराची बि तबाह करे छॾियो, हुननि त समुंड बि जेको आहे सो लाहौर मुंतक़िल करे छॾियो त हुते थी वियो आहे। पर असांजी जेको पाकिस्तानी मीडिया हुई उन जेको भरपूर किरदारु रहियो, पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठल रहियासीं, पंहिंजी हुकूमत सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे क़ौम सां गॾु बीठल रहियासीं। त इन खां वधीक कहिड़ी जवानी खपे असांखे? असां जवान त हुयासीं तॾहिं त बीठासीं। ऐं अहिड़ी महिल में सिंधी में त मुड़ुसु माण्हू ई बीहंदो आहे त असां बि ॾेखारियो आहे। ऐं मूंखे ख़ुशी पई थिए त असां अॼु कामयाबी जा 17 साल धरती टीवी जा ऐं 21 साल सोभ जा मुकमल कया आहिनि। ऐं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु आउं ॿिन्ही इदारनि जे न्यूज़ जो हेड आहियां। एडिटर तौरु मां अख़बार खे ॾिसी रहियो आहियां, डायरेक्टर न्यूज़ तौर ते मां ॾिसी रहियो आहियां चैनल खे। त मुंहिंजे लाइ सभ खां वॾियूं ज़िम्मेवारियूं इहे मुंहिंजे मथां हुयूं ऐं अलाह जो शुक्र आहे त इन क्रिटिकल ऐं सेंसिटिव वक़्त में मूं पंहिंजे ज़बरदस्त क़िस्म जूं शयूं ॾिठियूं, असांजी चैनल खे एप्रिशिएट कयो आहे, इदारनि असांजे कारकर्दगीअ खे सारायो आहे। त मुंहिंजे ख़्याल में असांजूं ख़ुशियूं ॿीणियूं थियूं आहिनि। ऐं तव्हां इदारे सां गॾु यकी एतिरनि सालनि खां हलंदा रहियो, माण्हू स्किप करे वेंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि, त इहा बि हिकिड़ी सोभ आहे पंहिंजी जॻह ते। ऐं इदारे जे ज़ाहिरा मैनेजमेंट ते बि डिपेंड करे थो, जेको तव्हांखे यकी अहिड़ो माहौल ॾियनि था जो तव्हां इज़ीली कमु करे सघो था। असांखे मैनेजमेंट जे तरफ़ां ॾिसो असांखे फ्री हैंड आहे। असां हिकु त असां वाहिद असां अलॻि ऐलान चवंदा पिया आहियूं, असीं चैनल वाहिद चैनल आहियूं जेको सिंध में जेका पॉज़िटिव शयूं थियनि थियूं उहे बि ॾेखारियूं था। न त ॿिए पासे तव्हां खुलंदो रुॻो नेगेटिव आहिनि, हीअं बि थी वियो, हीअं बि थी वियो आहे, शइ न आहे। पर असां वटि चाहे इंतिज़ामी सतह ते या हुकूमती सतह ते जेके शयूं सुठियूं थियनि थियूं असां उन्हनि खे बि एप्रिशिएट कंदा आहियूं, बल्कि उनखे अवलियत पिया था ॾियूं। त इहो कोन्हे त को सिंध रुॻो तबाह थी चुकी आहे, बसि सिंध में कुझु न आहे थियो। न, जेके बि शयूं असांजे माना असां फ्रीली पाण शयूं कई, ईअं कोन्हे को असांखे को डिक्टेट कयो वेंदो आहे या मैनेजमेंट जी तरफ़ां के बाउंड्रीज़ आहिनि। न, असां फ्रीली कमु कयूं था, बिल्कुलु इंडिपेंडेंटली शयूं कयूं था। ऐं उन में असां इन में जेको आहे वधीक शयुनि खे रुॻो नेगेटिविटी असां वटि कोन्हे, असां वटि जेके बि पॉज़िटिव शयूं आहिनि असां उहे बि हाईलाइट। ऐं हक़ीक़त इहा सेहतमंद सोच बि इहा हूंदी आहे न, तव्हां पॉज़िटिविटी अॻु में ॾेखारियो, नेगेटिविटी भी होंदी है पर पॉजिटिविटी के वधिक फोकस करण घुर्जे। मैडम का गलाए वठो के जल्दी वणनो है, केक पे भी आएंगे। गलाए पूरी मीडिया का रोल कितना बड़ा है, पॉलिटिकल पार्टी जो है उनके नैरेटिव को आवाम तक पहुंचाना, या गवर्नमेंट है तो उसमें इस्लाह लाना, कोई भी गवर्नमेंट का डिपार्टमेंट ले लें ना तो एक होता है ना कि उन पर नजर रहती है मीडिया की। तो आप गवर्नमेंट है 15 साल से हम देख रहे हैं, उससे भी ज्यादा, तो मीडिया का रोल कैसे देखा? साथ साथ हाँ, धरती टीवी और सिंध गवर्नमेंट की उम्र एक बराबर है, 17 साल। देखिए मीडिया का रोल अब मुझे लगता है कि मीडिया लाजिम और मजलूम है माशरे में। मीडिया पॉजिटिव किरदार भी अदा कर सकता है और नेगेटिव किरदार भी अदा कर सकता है। आप उसको तरक्की और खुशहाली के लिए भी इस्तेमाल कर सकते हैं और मनफी भी कर सकते हैं। जैसे सब बात कर रहे हैं कि जंग हुई, हिंदुस्तान के मीडिया ने जिस तरह का किरदार अदा किया, इंटरनेशनल फोरम्स पे इस पे डिस्कशन हो रहा है कि उन्होंने किस तरह पैनिक क्रिएट किया, लोगों को परेशान किया। तो मैं समझती हूँ कि पाकिस्तान में मीडिया बेहतर अंदाज से काम कर रहा है। देखें हर जगह कुछ पाबंदियाँ, कुछ कतगने ज़रूर होती हैं, कुछ तकलीफ़ें ज़रूर होती हैं, लेकिन जाहिर सी बात है अभी पाकिस्तान में मीडिया इतना मैच्योर नहीं है अगर हम इंटरनेशनली उसका स्केल चेक करें। लेकिन फिर भी दुनिया के जो खतरनाक तरीन ममालिक में पाकिस्तान 6ठे नंबर पे आता जी है। बिल्कुल मीडिया के हवाले से आता है। लेकिन फिर भी मैं अगर अपने सूबे की बात करूं तो सिंध में बहुत बेहतर फ्रेंडली माहौल है। इंफॉर्मेशन मिनिस्ट्री जो है वो सहाफ़ियों के साथ, चैनल मालिकान के साथ जो है वो हर वक्त इन टच है। तो मैं समझती हूँ कि मुस्बत
رول سندھ میں میڈیا پلے کر رہا ہے اور خاص طور پہ کیونکہ سندھی چینلز کا جو کوریج ہے وہ زیادہ ہے کیونکہ انٹیریئر میں جو آبادی ہے وہ آپ کو دیکھتی ہے. اب اگر آپ نیگیٹو جائیں گے تو ڈیفینیٹلی پھر وہ سوچ بھی نیگیٹو پیدا ہوگی. ابھی کنالوں والا مسئلہ تھا, جس طرح سے منفی سوشل میڈیا پہ منفی پروپوگنڈے کے ذریعے پیپلز پارٹی کی گورنمنٹ کے خلاف کیمپین کی گئی, لیکن اس کو چینلز نے کاؤنٹر بھی کیا. اچھا, ٹی وی چینل کی یہی بات ہے کہ سوشل میڈیا نا اکاؤنٹیبل نہیں ہوتا, کوئی بھی چیز آپ لگا دو یہاں پر ہر چیز کو دیکھا جاتا ہے, اس کے بعد ہی ظاہر سی. اچھا, آپ کے پاس ٹائم بھی کم ہے تو ہم جاتے جاتے کچھ ہمارے جو سوالات ہیں ہم ضرور چاہیں گے. پیکا ایکٹ کے حوالے سے بھی آپ کی رائے, کیونکہ پیپلز پارٹی اپوزیشن میں تھی تو اس کی مخالفت کرتی تھی, اب آپ کی کیا پالیسی؟ نہیں جی, بہت سارے خدشات ہیں. پاکستان پیپلز پارٹی پہلے دن سے پیکا ایکٹ پہ کلیئر ہے. چیئرمین پاکستان پیپلز پارٹی بلاول بھٹو زردائی صاحب نے کلیئرلی کہا تھا, نہ ہم نے کبھی صحافت پہ پابندی لگائی ہے اور نہ ہم لگائیں گے. جو دیکھیں ہمیشہ سے پیپلز پارٹی ڈائیلاگ کی بات کرتی ہے, پریزیڈنٹ آصف علی زردائی صاحب ڈائیلاگ کی بات کرتے ہیں. فیڈرل گورنمنٹ سے پاکستان پیپلز پارٹی نے یہی بات کی ہے کہ اس کو ڈائیلاگ کے لیے کھولا جائے. جو ریزرویشنز ہیں میڈیا اونرز کی, میڈیا کی تنظیموں کی, وہ اس پہ بات کی جائے. اس میں بہت ساری چیزیں اچھی بھی ہیں اور بہت چیزیں اس میں غلط بھی ہوں گی. اب بہت ساری چیزیں جو اچھی ہیں وہ بھی غلط ہو رہی ہیں کہ وہ اس کی مخالفت ہو رہی ہے. تو بیٹھ کے اگر اس پہ فیڈرل گورنمنٹ کو چاہیے, مسلم لیگ نون کی ایز پارٹی چاہیے کہ وہ جرنلسٹ آرگنائزیشنز کے ساتھ, مالکان کے ساتھ بیٹھ کر اس پر بات کرے. یہی پیپلز پارٹی کا اس پہ موقف ہے. سو ناظرین, کیک کٹیوں تھا ان کھاں پوئے گال بول جو سلسلو اسانجو جاری رہندو. दोस्तों, केक असांजो कटजी चुको आहे ऐं थोरी देर में पाण खाईंदासीं बि. इंतज़ार पाण खां न थी रहियो आहे पर इंतज़ार करिणो पवंदो. अॻ में महिमान आया आहिनि, उन सां थोरो जेको आहे सो जेको टाइम आहे उनखे सजायो करे वठूं, कचहरी करे वठूं. सुमेता साहिबा जेकी मौजूद आहिनि, एक तो आपका नाम बहुत प्यारा है. थैंक यू सो मच. और बहुत कंफ्यूजन होती है इस नाम पे, मगर मैं जिस फैमिली से हूँ उसमें उर्दू का बहुत ज़्यादा वो है, तो अक्सर लोग कंफ्यूज करते हैं. बड़ा ही मल्टी एथनिसिटी वाला या रिलीजियस नेम है मेरा, तो हिंदुओं में भी यूज़ हो जाता है, मुसलमानों में भी यूज़ हो जाता है, क्रिश्चियंस में भी हो जाता है. एक्चुअली इसका नाम मतलब सुमेता है, नाम सुमेता है. इसका मतलब है सच्चे मोतियों की लड़ी. सच्चे मोतियों की लड़ी, माशाल्लाह, A string of white pearls. बहुत अच्छा, मतलब इसकी मीनिंग बहुत प्यारी है माशाल्लाह से. आप खुद भी माशाल्लाह बहुत प्यारी हैं. थैंक यू सो मच. और मीडिया से रिलेटेड आप कुछ बताएं कि आजकल जो मीडिया का रोल निभा रहा है, जैसे अभी थोड़ी देर पहले बात हो रही थी कि हमारे मीडिया ने कितना पॉजिटिव रोल, भले वो सिंधी मीडिया हो या उर्दू मीडिया हो, इन जंग के दिनों में जिसने रोल निभाया, तो आप कितने हद तक दिखती हैं हमारा मीडिया कहाँ स्टैंड करता है इंटरनेशनल दुनिया में? जिस तरह सादिया बता रही थी, इंटरनेशनल मीडिया से तो हमें वो नहीं करना चाहिए, लेकिन अगर हम अपने नेबरिंग कंट्रीज से भी वो बात करें, जिस तरह मैंने शुरू में भी बोला कि जिस तरह पाकिस्तानी मीडिया ने इस माहौल में, जिस माहौल से हम अभी पिछले 2 हफ्ते पहले गुजरे थे, उस माहौल में जिस रिस्पॉन्सिबिलिटी से कवरेज की है, वो हाईली मैच्योर कवरेज थी, हाईली मैच्योर रिस्पॉन्सिबिलिटी से काम किया था. और इसने सिर्फ पाकिस्तान में नहीं, अब तो आपके मुखालिफ जो थे वो भी आपकी तारीफ कर रहे हैं. जिस तरह अभी मेरे हमारे कोलीग्स, आपके दोस्त बता रहे थे
کہ ایسا لگ رہا تھا کہ کراچی ختم ہو چکا ہے, سب کچھ ختم ہو چکا ہے, اور ہم باہر کھڑے ہوئے کہ یہاں پہ ہوا کہاں ہے یہ سب کچھ. نہیں ہوا نا, یہ رسپانسبلٹی ہوتی ہے, کیونکہ میڈیا کا رول بہت امپورٹنٹ ہے, کیونکہ عام عوام کی, عام ایک سٹیزن کی, ایک صوبے کے, ایک شہر کے, ایک ملک کے, اس کے پاس وہ رسائی نہیں ہوتی کہ میں یہ انفارمیشن کہاں سے کلیکٹ کروں. تو یہ گورنمنٹس اور اسٹیٹ کے بیچ میں جو کردار, جو رول پلے کرتا ہے, وہ میڈیا پلے کرتا ہے, اور اس کی اوتھینسٹی کہ کتنی اوتھینٹک نیوز ہے, کتنی فیکچوئل نیوز ہے, یہ میڈیا ہاؤسز کا کام ہوتا ہے. صحیح. تو آپ یہ خود دیکھیں کہ اتنے کیوس والے ٹائم میں جب ہم نے یہ میچورٹی دکھائی ہے, تو ہمیں اپنے اوپر فخر کرنا چاہیے. اور جس طرح سے ہمیں بولا کہ ایک طرف ہماری فوج تھی اور ایک طرف ہمارے یہ واریئرز تھے, جس کو میڈیا واریئرز کہیں, سوشل میڈیا واریئرز کہیں. سوشل میڈیا پہ تو پھر بھی ہم نے وہاں پہ بھی, میں تو کہوں گی میڈیا میں تو ہم نے رسپانسبلٹی اور میچورٹی دکھائی, ہم نے سوشل میڈیا پہ بھی بہت وہ دکھائی. اپنے مخالف اس کا جو ہے ہم نے سیبوٹاج جو وہ کرنا چاہ رہے تھے, ہم نے وہ نہیں کیا. ہمارے ملک میں کوئی پینک نہیں تھا. صحیح. یہ ہماری میڈیا کو بھی کریڈٹ جاتا ہے. فوج اپنا فور فرنٹ لڑ رہی تھی, میڈیا یہاں پہ جو ہے رسپانسبلٹی سے لوگوں کو ایک سکون میں ہمارا وہ گزر رہا تھا. ورنہ یوزلی کہیں پہ اگر وار ہوتی ہے یا کچھ ہوتا ہے تو کیوس پھیلا ہوا ہوتا ہے. ہم لوگ سب اپنے گھروں میں اطمینان سے بیٹھے ہوئے تھے, اور سب جو ہیں وہ کوئی نہ کوئی ٹی وی چینل لگا کے اپنی انفارمیشن گراسپ کر رہے تھے. اور ہماری اسی طرح سے ہماری فوج نے, ISPR نے جس طرح سے وہ کیا, جس طرح ان کا میڈیا کے ساتھ ایک وہ تھا, جس طرح گورنمنٹس کا, وہ پاکستان گورنمنٹ ہو, وہ سندھ گورنمنٹ ہو, وہ پیریوڈکلی جو اپڈیٹس ہو رہی تھیں وہ فیکچوئل تھی, وہ ساری بتائی جا رہی تھی. تو ہیٹس آف ٹو ایوری بڈی جس نے اس میں پارٹیسپیٹ کیا. اور پیپلز پارٹی بھی ہمیشہ سے, آپ کو تو پتہ ہے, آپ لوگ سب, ہم لوگ ادھر ہی رہتے آئے ہیں, اور 17 ایئرز دھرتی نے گورنمنٹ کے ساتھ بھی کام کیا, گورنمنٹ نے نیوز چینلز کے ساتھ کیا. تو سینئر منسٹر جو ہیں شرجیل انعام میمن, وہ بھی کافی سالوں سے یہ دیکھ رہے ہیں, اور ان کے ساتھ دیکھتے دیکھتے یہی میں نے سیکھا ہے کہ میڈیا اور سیاسی تنظیموں کی جو ریلیشن شپ ہے وہ بہت میٹر کرتی ہے. جہاں جہاں آپ کبھی تنقید بھی کرتے ہیں, لیکن تنقید کو اسی لیے کرتے ہیں کہ وہ چیز ٹھیک ہو پائے, اصلاحی تنقید, اصلاح ہو سکے اس کی. وہاں جو ہے دھرتی ہو. اچھی بات یہ ہے کہ سندھ میں جو اچھے کام بھی ہو رہے ہوتے ہیں, ہر چیز تو بری نہیں ہوتی نا. میڈیا کا کام صرف برائی دکھانا نہیں ہے, اچھائی دکھانا بھی ہے, جو گورنمنٹس کر رہی ہیں, جو اور وہ ہو رہا ہے. تو دھرتی جو ہے وہ یہ بھی دکھاتی ہے. تو گورنمنٹ اور اس کا بڑا اچھا ایک ورکنگ ریلیشن شپ ہے, اور میری دعا یہی ہے کہ اسی طرح سے دھرتی چینل کام کرتا رہے, اور اسی طرح سے یہ ورکنگ ریلیشن شپ آگے چلتی ہے, تاکہ اس میں بھلائی جو ہے وہ لوگوں کی ہوگی. بالکل, بھلائی لوگوں کی ہونی چاہیے. بہت اچھی بات یہ کہ آپ مطمئن ہیں, کیونکہ موسٹلی ہم نے دیکھا ہے جو گورنمنٹ میں ہوتے ہیں ان کو میڈیا سے بڑی تکلیف ایسے ہوتی ہے, میں لفظ یوز کر رہا ہوں, کیونکہ جب آپ ان پر تنقید کرتے ہو تو آپ ان کو اچھے نہیں لگتے. لیکن تنقید کو دیکھیں ہر طریقے سے وہ نہیں رہنا چاہیے. ہاں نہیں, تنقید کو آپ کو اس طرح لینا چاہیے کہ تنقید سے میری اصلاح بھی ہو رہی ہے. صحیح بات ہے. تو کہیں اچھا, اور میں آپ کو بتاؤں کہ جہاں میڈیا کوئی چیز نشاندہی کرتا ہے تو گورنمنٹ اس کے اوپر ایکشن بھی لیتی ہے. تو ہمارے لیے یہ ایک سورس آف فکسچر ہے کہ ہم اپنی اس کی اصلاح کریں. بہت ہماری تو پراپر مانیٹرنگز چل رہی ہوتی ہے نیوز چینلز کی, کہ کوئی ایسی خبر کسی بھی چینل سے آئے تو اگر ہمیں اس میں انٹروین کرنا ہے تو وہ کر سکے. تو آپ تو ہماری ایک سورس ہے, ہمیں تو آپ سے کوئی تکلیف نہیں ہوئی. بلاول ہاؤس میں بہت بڑا سیل بنا ہوا ہے آپ کا, انفارمیشن ڈپارٹمنٹ کا ایک الگ سے ہے, تو وہاں پر کیا مانیٹرنگ ہوتی ہے, کس طرح آپ کا نظام ہے, کیسے دیکھا جاتا ہے نیوز پیپرز کو, ٹی وی چینلز کو, اور اس پہ پھر ریپلائی کرنا, ٹاک شوز پہ جانا, پارٹی کی نمائندگی کرنا, تو وہ آپ کا ایکسپیرینس کیسا رہا؟ وہ ایکسپیرینس ایز اے اسپوکس پرسن تو ابھی بہت, یہ تو ایک نئی جاب ڈسکرپشن ہے جو ابھی جاب ڈیوٹیز ملی ہیں. جو مانیٹرنگ ہو رہی ہوتی ہے وہ ہم دیکھ رہے ہوتے ہیں کہ ہمیں کوریج کتنی مل رہی ہے, ہمارا مطلب ہماری اگر کہیں نیگیٹو نیوز کوئی چل رہی ہے, کیا ہم اس کا جواب کوئی دے سکتے ہیں, کیا اس میں سچائی ہے یا نہیں ہے. کبھی کبھار ایسا ہو جاتا ہے کہ اس میں کوئی 100% سچائی نہ ہو, تو اس کو بھی ہمیں کاؤنٹر کرنا پڑتا ہے ان اے پازیٹیو وے, ہم اس کو کاؤنٹر کرتے ہیں. تو یہ ساری چیزیں جو ہے ایک میڈیا سیل کسی بھی پارٹی کا ہو, کسی بھی گورنمنٹ کا ہو, وہ یہ سارے فیکٹرز دیکھتا ہے. اسی طرح سے ایڈیٹوریل ہوتے ہیں جہاں آپ کو اپنی جو آپ نے کام کیے ہیں وہ ان رائٹنگ بھی آپ وہ کریں, کیونکہ پرنٹ میڈیا کی الگ سائٹ کی ہے, ایک اس کی الگ وہ ہے, اسی طرح سے سوشل میڈیا بھی ہے. تو ہم تینوں فیکٹرز میں میڈیا کے
रहे आप होते हैं। हमारा इलेक्ट्रॉनिक और मीडिया वैसे अलग सही है। है, बहुत सेहतमंद अमल है कि आप इख्तलाफ राय को एक्सेप्ट करें और उसको जो है ना बिल्कुल, I think आपकी positive growth way में ही लेके इसी में चलें। है कि अगर आप हमारे ब्यूरो point चीफ of views accept करें। हमारे ब्यूरो चीफ शबीर लाशारी साहब भी काफी देर से खामोश बैठे हैं। उन्होंने भी इतना लंबा सफ़र हमारे चैनल के साथ गुजारा। अच्छा, उन्हनि सां उनसे भी कुछ पोइ बातचीत अव्हां बि करते हैं। चाहियो था जे तर्जुमान हुअण सां गॾु चाहिनि उते त तव्हां सवाल बि कंदा कुझु आहियो, ज़ोहिब साहब बि पंहिंजे करे ख़्याल सघे तो अव्हांखे बि खुली इजाज़त आहे। सवाल ही हिन कया सां सदाईं असां प्रोग्रामर में कंदा आहियूं, हे वरी ॿाहिरि वञी कंदा आहिनि, तव्हां ई वारो वठो गॾिजा। ॻाल्हि इहा आहे कि ही पहिरियों भेरो आहे त ही ख़ामोश थियो आहे, पर मां धरती टीवी जी सालगिरह आहे त पंहिंजी रिपोर्टिंग टीम खे ज़रूरु एप्रिशिएट कंदुसि। उहा चाहे कराची में आहिनि, कराची समेत सॼे सिंध जे सभिनी इलाइक़नि में आहिनि, ॾींहुं राति महिनत कनि था, उन्हनि जे ज़रिए ई असां वटि ख़बरूं पहुचनि थियूं ऐं पोइ वरी उहे आवाम ताईं पहुचनि थियूं। त रिपोर्टर्स जो जेको रोल आहे उहो अखियुनि वारो आहे हिकिड़ी इंसान जी बॉडी में। बेशक, बेशक। जेकॾहिं हे न हुजनि त असीं ॼण मीडिया ॾियणु कुछ अंधो भी हुजे। नहीं हो, बिल्कुल हाँ। त मां अॼोके ॾींहं ते हिननि सॼी टीम खे मुबारकबाद पेश कंदुसि। ज़ाहिर आहे मुंहिंजी सॼी टीम जेका सही। 250-300 रिपोर्टरनि ते ॿधल आहे ऐं जेकॾहिं इख़बार ऐं ॿई ॿुधाईंदासीं तक़रीबन 500 रिपोर्टर थी था वञनि। सही ॻाल्हि त आहे। मां उन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं सभिनी जी महिनत आहे ऐं उनजी महिनत जो नतीजो आहे त असां ॾींहों ॾींहुं ऐं कामयाबी हासिलु कयूं पिया ऐं पंहिंजो पाण खे नुमाया हैसियत में हाणे बीहारियो आहे सिंध बिल्कुलु मीडिया में। ज़बरदस्त। हाणे बिल्कुलु उहो शक कोन्हे जी। शबीर साहब, रिपोर्टर जेको आहे उहो चैनल जूं अखियूं ऐं कन हूंदो आहे, हर शइ फील्ड में वञी करे सभु शयूं ॾिसे थो। पोइ केतिरा ई अहिड़ा मौक़ा आया, हाणे त असांजे मुल्क में अमन बि आहे, दहशतगर्दी जे वाक़िअनि दौरान बि असांखे उते वञिणो पए थो ऐं उनखां अलावा सियासतदाननि जे साम्हूं बि कुझु कड़ा ऐं ॾुखिया सवाल बि करणा पवनि था। उन लाइ केतिरो हिमत ऐं हिस्मत घुरिजे थी, उहो बि हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। पर उन जे बावजूदु मां सम्झां थो धरती टीवी जी असां जेका रिपोर्टिंग टीम आहे, ख़ासि तौर ते हिते कराची हुन पंहिंजो सुठो निभायो आहे ऐं असां कोशिशि कई आहे सदाईं त फैक्चुअल जेके आहिनि उहे शयूं आणजनि मंज़र ते, स्क्रीन ते, जिन में सचाई हुजे, उनमें हरूभरू वधा न हुजे, हरूभरू को ज़ाती बुग़्ज़ अना अहिड़े क़िस्म जी का शइ न हुजे। इदारे जी असांजी पॉलिसी बि इहा आहे त जेका शइ हुजे उनखे उन नमूने सां पेश कयो। असां धरती टीवी खे जेकॾहिं ॾिसंदासीं, बबरलो वारे हिन में तव्हां जेकॾहिं ॾिसो, बिल्कुलु मां सम्झां थो त ॿियनि सभिनी चैनलनि सां गॾु धरती टीवी उन्हनि सां गॾु बीठो हुयो सिंध जे हर इशू हर इशूज़ ते। पर मुल्क जो हीउ तमामु हुजे। ॾुखियो इशू हुयो, सभिनी लाइ ॾुखियो हुयो, पर उन बावजूदि बि धरती टीवी पाण निभायो ऐं का शइ पोशीदा न रखी सिंध जे माण्हुनि खां ऐं उनखे भरपूर नमूने सां कवर कयो। गॾो गॾु सिंध हुकूमत जो जेको वर्जन हुयो, जेको मौक़ुफ़ हुयो, पीपल्स पार्टी जो जेको मौक़ुफ़ वर्जन हुयो, उहो बि असां रखियो। मूंखे यादि आहे 18 अक्टूबर ते पहिरियां इहो मूं सुवाल कयो हो CM साहिब खां, अञा इहो मामलो उथियो पिया आस्ते आस्ते। त मां जेको सवाल कयो ॾाढो एग्रेसिव सवाल हुयो मुंहिंजो, छाकाणि त माण्हू तमामु घणा हुयासीं, हिकिड़ो हुजूम हुयो उते। मूं सवाल कयो, ॾाढो वायरल बि थियो। यकीनन हुकुमराननि खे उहो ॾुखियो बि लॻी सघे थो, पर ज़ाहिर आहे करिणो पए थो। सिंध जे इशूज़ ते पाण ख़ामोश नथा वेही सघूं, धरती टीवी कॾहिं बि ख़ामोश न वेठी आहे। अच्छा, हाणे ॿई जीअं ज़ोएब साहब बि ॻाल्हि कई, अव्हां बि कई, रिपोर्टरनि जी त कयो था, त आऊं वरी डेस्क वारनि जी नुमाइंदगी कंदुसि। त हीउ सभु कुझु केॾो बि सुठो अव्हां जेकॾहिं मोकिलियो, पर जेकॾहिं डेस्क जा साथी उनखे इग्नोर करे छॾनि या उनजी उहा हेडिंग न ॾियनि त शायदि अव्हांजो कमु ज़ाया थी वञे। सो उन्हनि जी बि साराह अॼोके ॾींहं ते ज़रूरु वरी चाहे त मुंहिंजे मथां मां वेठो आहियां त उन्हनि खे इग्नोर करण ई कोन ॾींदो आहियां। ठीकु सही आहे, ॻाल्हि आहे। छो त ही फील्ड में हूंदा आहिनि, हो हिते ऑफिस में हूंदा आहिनि, उते मां यमराज वेठो आहियां हुनजे मथां। तंहिंजे करे हू हिते शयूं ॾिसो न, पहिरीं शइ आहे त तव्हांजो हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो आहे सॼे सिस्टम जो, ऐं उहो जेकॾहिं तव्हां ठाहे वठो त पोइ समूरी शयूं ऑटो ते हूंदियूं आहिनि। ऐं उहो ठाहिण में मां कामयाबु पियो आहियां। थोरे अरसे में हिकु त इम्प्रेशन जेको हुयो, जहिड़े नमूने सां मार्केट में हुयो, उनखे मां नेगेटिविटी मां कढी 100% पॉज़िटिविटी में आंदो आहे, जेका मुंहिंजी सक्सेस आहे। ॿियो ॻाल्हि त माण्हुनि जो जेसीं ताईं तव्हांजो TV चैनल या अख़बार ट्रस्टवर्दी न आहे, बाएतमाद न आहे, ॼण त पोइ त डॿो आहे, तोखे कम जो न आहे। पर मां इन मुख़्तसिर अरसे में, मूंखे 1.5 साल बसि थिया आहिनि, ॿियो साल आहे मूंखे डायरेक्टर न्यूज़ ते, त मूं धरती टीवी खे सिंध जो जे माण्हुनि जे ॾाढो बाएतमाद इदारे तौरु बीहारियो आहे। मूं सोभ अख़बार खे हिकु बाएतमाद तौरु माण्हुनि जे साम्हूं बीहारियो आहे। कैनालनि जो इशू हुजे, बबरले वारो धरणो हुजे, या इन दौरान इलेक्शन हुई, ॿिया खोड़ सारा इन दौरान क्राइसिस आया आहिनि, हाणे जी लास्ट जंग हुई, त मूंखे ख़ुशी पई थिए त मां ख़ैर 24 कलाक हिते ई हुयसि। ऐं उन वक़्त में मां पंहिंजे कॉम्पिटेटर्स खे ॾिठो पिए, जॾहिं राति जे पोयनि पहिरनि में उन्हनि रिपीट प्रोग्राम पे हलाया, त उन वक़्तु मूं वटि उन वक़्त में बि लाइव जेके आहिनि से 2 दिफ़ाई तज़िया निगार तज़िया करे रहिया हुया। मां राति जो 4 वॻे बि जंग तां ध्यानु न हटायो, मां राति जो 3 वॻे बि जंग तां ध्यानु न हटायो आहे, आन वेठोसि। त मुंहिंजी टीम चाहे उहा डेस्क वारी हुजे, रिपोर्टिंग साइड वारी, छाकाणि हिन में रिपोर्टिंग साइड जो घटि रोल हुयो जंग वारे मामले में, छाकाणि त असीं ISPR खे फॉलो करे रहिया हुआसीं। असांखे न्यूज़ उतां खां अची रहियूं, असां इंडियन मीडिया वांगुरु पाण शुरू न थी वियासीं। मां पाण फौजी वर्दी पाए बंदूक खणी कोन निकिरी वियो हुयुसि। त उन दौरान माना डेस्क जेको आहे तो बिल्कुलु भरपूर 100% उन्हनि जा एफर्ट्स हुया। उन्हनि
आया पे वञण जो टाइम न हुयो सभई कलाकनि जा कलाक हिते वेठा हुआसीं त इहे समूरियूं शयूं जॾहिं थियनि थियूं तॾहिं इहे सफ़र जेके आहिनि से कामयाबी तरफ़ वञनि था सही। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं 2-4-5 साल पोइते जी भेट कंदव त तव्हांखे अॼु धरती जेका आहे सा उहा पंहिंजे हुन हुते ओज में बीठल नज़र ईंदी। डिजिटल में असां जा मिलियंस में व्यूज़ आहिनि इन जंग दौरान बि असांखे मिलियंस माण्हुनि ॾिठो जिन्हनि खे असां डिजिटल मीडिया जे थ्रू ॿुधायो पे पंहिंजी त social काफ़ी media अॼु team काफ़ी बि ॾाढो जाइनि सुठो कमु करे ते रही लाइट आहे। जा मसला आहिनि, इशू आहिनि, लोड शेडिंग आहे, टीवी माण्हू नथा ॾिसी सघनि पर डिजिटल जे ज़रिए असांखे ॾिसनि था त मां सम्झां थो त असां मालूमात जो को पासो न छॾियो आहे। सही। हर फोरम ते असीं मौजूद आहियूं ऐं न सिर्फ़ु ईअं पर हाणे ज़ाहिर एंटरटेनमेंट वारा कोन वेठा आहिनि त अगरि मुंहिंजे ईंदा उहे बि ईंदा त असां एंटरटेनमेंट जा शोज़ बि असां जेके आहिनि से उहे ॾाढा ज़बरदस्त ॾिना आहिनि। माण्हू असांजे चैनल खे हर क़िस्म जी वैरायटी तौरु ॾिसनि था। मां सम्झां थो त इहा सॼी टीम वर्क आहे हिते समूरा इहे जेके कैमरामैन बीठा आहिनि इहे सॼा टेक्निकल जेको असांजो स्टाफ आहे हिते हिकु गार्ड खां पटे वाले खां वेंदे मार्केटिंग ताईं वरी पोइ रिपोर्टिंग या जेके बि सॼी प्रोडक्शन जी टीम आहे इहे सभई जॾहिं गॾिजूं था त उहा धरती टीवी आहे। अकेलो न ज़ोएब ज़रदारी कुझु आहे, अकेलो न हिज़बुल्लाह तुंहिंजो धरती सब कुछ है। जॾहिं असां सभु गॾिजूं था त उन टीम जो नालो तां आहे हींअर धरती हिकिड़ी ॻाल्हि कयो पिया मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ज़ोरावर बि पाण थी विया आहियूं। माना सोशल मीडिया हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जीअं पाण रखूं था सोशल मीडिया टीम जीअं कमु करे थी जेके माण्हू नथा बि ॾिसणु चाहिनि उन्हनि खे ज़ोरीअ सां पंहिंजो पाण ॾेखारियूं था। इहो असांजो फन आहे किथे न हा न इहो बि हिकिड़ो आर्ट आहे त आर्ट आहे त माना तव्हां माण्हू जो दर खड़कायो जेसि ताईं इहो खोले न माण्हू सुबुह जो उथे मोबाइल खोले त असांजो कोई क्लिप पियो हुजेसि ॾिसणो त पवंदुसि। वाकई में ज़बरदस्त। आप खुद हमने देखा है बड़ी एक्टिव होती हैं, मुख्तलिफ आपके जो अकाउंट्स हैं टिकटॉक से लेकर दूसरे तक, तो इसका कितना फायदा होता है सियासत में फिर एक सियासतदान को मीडिया पे एक्टिव होने का? आई थिंक अब क्योंकि डिजिटल का दौर है आपको कोई प्लेटफॉर्म खाली नहीं छोड़ना है, वो प्रिंट हो, इलेक्ट्रॉनिक हो या डिजिटल सोशल मीडिया हो। तो और आजकल सोशल मीडिया पे ही आधे से ज़्यादा चीज़ें हो जाती हैं, वो इलेक्शन हो या वो वॉर हो तो एक उसका भी फोर फ्रंट होता है। तो आई थिंक ये बड़ा बेनिफिशियल होता है क्योंकि आपकी रीच जो है वो बढ़ जाती है, आप सारे सेक्टर्स ऑफ आवाम को केटर कर लेते हैं। तो सोशल मीडिया से ये होता है आज तो अब तो हमारी नानियाँ भी जो है वो सोशल मीडिया पे स्क्रोलिंग करती हैं और ये सारी चीज़ें, और ये जितने इंस्टाग्राम और ये सारी चीज़ें होगी इसकी सबकी अपनी एक अलग मार्केट है। टिकटॉक की एक बहुत बड़ी वो है पब्लिक, वो है ग्राउंड फील्ड तक उसकी वो है पेनिट्रेशन है। इंस्टाग्राम बहुत रिटेल ओरिएंटेड है, इंस्टाग्राम की एक बहुत ही क्लीशे मार्केट है जो कि कुछ परसेंटेज पे है। एक्स पे आप चले जाएं तो एक्स की मार्केट जो है वो बिल्कुल ही पॉलिटिकल है। तो एक पॉलिटिकल पर्सन को एक्स पे होना बहुत ज़रूरी है, अवाम के लिए उसको टिकटॉक और इंस्टाग्राम पे होना ज़रूरी है, और फिर फैमिली और फिर वो सारी चीजों के लिए फेसबुक पे होना चाहिए। मैं एक्चुअली हर एक पे वो हूँ। अब ये आपको एक ये आपको एक सीखना पड़ता है की रोल कि आपने किस तरह एक पोस्ट करनी है, वो किधर जानी है, किस तरह जानी है। अच्छा प्लस पहले तो हम इन जगहों पे सिर्फ पोस्ट करते थे ना, अब हम पोस्ट नहीं करते, अब हम पोस्ट करते, रील्स करते, स्टोरीज करते, व्लॉग्स करते, सारी चीजें करते। सही बात है। तो इसका स्पेक्ट्रम बहुत बड़ा हो सही बात है। उसका फायदा भी होता है पॉलिटिकली भी। आप कितना वक्त ने हमें सब कुछ सिखा दिया का ऐवान है तो कम ही इतने पॉलिटिशियन होंगे जिनको लोग ज्यादा जानते होंगे, क्योंकि वो इतने एक्टिव जो नहीं होते ना। जो हम देखते हैं असेंबली की कार्रवाई चल रही होती है वो ठंड में सो रहे होते हैं, कुछ हमने ऐसे देखे जो मीडिया पे ज्यादा एक्टिव हमने देखे हैं अवाम में भी, तो वो ज्यादा एक प्लस। लेकिन मुझे ऐसा लगता है कि कुछ लोग मे बी टीवी से शाये हुए भी करते हैं ना, तो लेकिन जब आपके पास अपना फोन और कैमरा होता है तो आप उससे शाये नहीं करते। प्लस लोगों को ये नहीं पता कि दूसरी कॉन्स्टिट्यूएंसीज में क्या क्या हो रहा है, तो दूसरे एमपीएज और इनको भी देखने का मौका दूसरे पब्लिक को मिलता है कि उनकी पब्लिक एंगेजमेंट्स क्या हैं। फिर हर एमपीए या हर सियासतदान की चीज जो है टीवी कवर भी नहीं करता। सही बात। लेकिन सोशल मीडिया किसी को शाये हुए नहीं बहुत सी मजबूरियां होती हैं, बहुत सी मजबूरियां होती है, और हमारी भी एक मजबूरी होती है कि हमें ब्रेक जरूर लेना होता है। आप ब्रेक और ब्रेक जे पासे पाण वेंदासीं फिर उन खां अॻु में पाण शबीर लाशारी साहब सां बीहर ॻाल्हाईंदासीं त उहो धरती टीवी लाइ कुझु जेको आहे सो ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि ऐं ॻाईंदा बि भले। अच्छा ॻाए करे तव्हां पंहिंजो इज़हार करो। मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां, मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां। सुणियूं पतड़ियूं गुलाबन जूं, सुणियूं पतड़ियूं
विछाया मां मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां सोन जे मुल में तोरिया तोखे तोता है जेवर खोरिया सोन जे मुल में तोरिया तोखे तोता है जेवर खोरिया बई बाहूं से राती दई बई बाहूं से राती दई तोखे निंड्रड़ी कराया मां मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां गुल जेते है दुश्मन बचंदा ईंदे अंगण अली गुल जेते है दुश्मन बचंदा ॾिसी सजण तोखे नचंदा ॾिसी सजण तोखे नचंदा मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां मुझे अंगण ते आ सोहणा तो लेनेण विछाया मां जबरदस्त जबरदस्त तमाम सुठो ऐं तमाम सुठा लफ्ज़ हुया शायरी चाहिए कि आप इनको एंटरटेनमेंट में भी लिए आपको इनको एंटरटेनमेंट में भी चांस देना चाहिए हर फन मौला। बस हमने दे दिया ना चांस बिल्कुल बस नाज़रीन जेको आहे सो हर अंगण ते पाण हूअं ई अची चुका आहियूं हज़ूर साहब हींअर ॻाल्हि कई हुई वठूं था हिकिड़ी नंढी साई खां पोइ वरी असां आहियूं ई तव्हां सां गॾु तव्हां बि असां सां गॾु आहियो मिलूं साथियों ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं सालगिरह पंहिंजी हली रही आहे गॾो गॾु तव्हांखे हैप्पी बर्थडे चवंदा हलूं हैप्पी बर्थडे टू धरती चैनल हैप्पी बर्थडे टू धरती वासी धरती धणी जेकी सभु असांखे ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनी खे बि सालगिरह मुबारक हुजे ब्रेक खां पोइ जीअं सदाईं थींदो आहे के महिमान ईंदा आहिनि झटि घड़ी साई वठंदा आहिनि असां सां कचहरी कंदा आहिनि पोइ हलिया वेंदा आहिनि पोइ ॿिया ईंदा आहिनि जेकी पाण खे जॉइन कंदा आहिनि त ईअं ई थियो आहे ब्रेक खां पोइ पंहिंजा ॿिया महिमान पाण वटि आया आहिनि महिमान सॼो ॾींहुं ईंदा रहंदा त उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ करायूं था पर उन खां अॻु में मां नसीर साहिब खे चवंदसि त उन्हनि जा जेके महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ सभु पंहिंजा महिमान आहिनि गॾियल आहियूं सभु पाण घर फाती आहियूं सो राजा अंसारी साहब कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि नून लीग जा सीनियर अॻवान आहिनि सिंध में ऐं सीनियर नायब सदर बि आहिनि उन्हनि जूं खोड़ ज़िम्मेवारियूं आहिनि एज़ अ पॉलिटिकल लीडर ऐं उन सां गॾोगॾु असां त उन्हनि खे जॾहिं ॾिठो एज़ अ जर्नलिस्ट ॾिठो एज़ अ एंकर पर्सन ॾिठो पर हाणे माशाल्लाह हू सियासत में काफ़ी एक्टिव आहिनि सो साईं अव्हांखे भलीकार चऊं था धरती टीवी जी हिन सालगिरह वारी ख़ुशूसी ट्रांसमिशन में ऐं कमर शाह साहब जेके पाण बि सीनियर आर्टिस्ट आहिनि कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि शाह साहब अव्हांखे बि असां पंहिंजी हिन ट्रांसमिशन में भलीकार चऊं था वॾी महिरबानी
थैंक यू हाणे सुहान। सभु महिमान सभु पंहिंजा ई आहिनि, उहे जी। बि असांजा आहिनि, हे बि, पर जेकी मुंहिंजे पासे में आया आहिनि, मुंहिंजे हिसे में आया आहिनि, मां उन्हनि जो तारीफ़ कराईंदमि त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। असांजी सिंध जी सुञाणप आहिनि, जिन ॾे परॾे तोड़े जिते किथे सिंध जो नालो रोशन कयो आहे, असांजी शान आहिनि, असांजो मान आहिनि। नजफ़ अली साहब पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हा, ऐं ॿियो असां सां उहे बि कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, बल्कि वो पंहिंजी हैसियत में हिकिड़ा इदारा आहिनि बाक़ाइदे, एक्टिंग हुजे तोड़े डायरेक्शन हुजे या ड्रामा लिखणु चइजे त उहो कहिड़ो अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें उन्हनि जेको आहे सो पंहिंजा जौहर न ॾेखारिया आहिनि। असलम भुट्टो साहब पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम सर। महिरबानी तव्हांजी। भलीकार चऊं था तव्हांखे अॼु असांजी सालगिरह में। तव्हांखे ऐं जेके असांजा ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे 21वीं एनिवर्सरी जी मुबारक हुजे। हा, ख़ैर मुबारक हुजे। बिल्कुलु। तव्हां सभिनीनि खे बि मुबारक हुजे। ऐं नजर भाउ जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि ज़ाहिर ॾिठो बि हूंदो नाज़रीन असांजे गानो जेको धरती टीवी जो जी, टाइटल बिल्कुलु, सॉन्ग हा, आहे, टाइटल सॉन्ग खोड़ आहे। टीवी चैनल इहो एज़ाज़ नजर भाउ खे ई आहे सिंधी मीडिया में, बिल्कुलु, ऐं धरती टीवी जो बि टाइटल सॉन्ग मां ॻायो। शुरूआत हितां खां था कयूं त कीअं रहियो इहो एक्सपीरियंस? सभ खां पहिरीं त सॼे सथ खे सालगिरह जूं लखें वाधायूं हुजनि, ऐं स्पेशली नसीर भाउ ॾाढी ख़ुशी थिए थी जो हिकिड़ो नंढो ॿूटो वधी करे हिकिड़ो वणु थिए थो, उन वण जे साए में असां सभु आर्टिस्ट जेके बि सभु गॾु आहियूं उन सां, ऐं अलाह पाक खां दुआ आहे त अलाह कंदो हीउ इदारो तायात क़ाइमु दाइमु रहंदो। ॿियो इहो त इन सॼे सथ जा लख थोरा जिन मूं ते एतमाद करे थीम सॉन्ग जेको उनजो हुयो उहो कंपोज़ ऐं अरेंज मूं कयो आहे। बिल्कुलु। सो उहो हींअर हली बि रहियो आहे। ॾाढो सुठो, ॾाढो ज़बरदस्त। सो राजा साईं, अवां सियासत द पोइ ईंदासीं, सालगिरह जे हवाले सां कुझु चवणु चाहियो त मोस्ट वेलकम छो जो आहे ई पंहिंजी ट्रांसमिशन, ऐं धरती टीवी सां अव्हां जूं बि ॾाढियूं हिकिड़ियूं ख़ुशगवार यादूं सलाहियल आहिनि। मुंहिंजी नज़र में त ख़ुशगवार आहिनि, वधीक एक्सपीरियंस बिल्कुलु ईअं ई आहे। हालांकि सिंधी मीडिया में ख़ुशगवार यादूं तमामु घटि हूंदियूं आहिनि, पर मां तमामु मुख़्तसिर अरसो छो जो लंडन मां जॾहिं आउं पढ़ी वापसि आयुसि त छो जो मुंहिंजो उन खां अॻु में बि सिंध जी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया उन सां वास्तो रहियो। ऐं जॾहिं आउं लंडन मां वापसि आयुसि त पोइ दोस्तनि राब्तो कयो ऐं पोइ असां धरती टीवी ते ई हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयोसीं, पर इन जो ख़्यालु हुयो त असां लाइव प्रोग्राम शुरू कयूं। ऐं फस्ट लाइव प्रोग्राम हुजे साल कहिड़ो हो? 2010 हुयो, 2011 हुयो। सही। सो असां हुन में प्रोग्राम फिर पोइ स्टार्ट कयोसीं लाइव धरती एट 10 जे नाले सां। 10 बजे जो प्रोग्राम हूंदो हुयो, उन में असां लाइव कॉल्स बि वठंदा हुआसीं। असां मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे सियासतदान तां लाइव टेलीफोन ते ॻाल्हाईंदा बि हुआसीं। फस्ट एक्सपीरियंस हुयो, ऐं इहो हुयो त हाणे लाइव कुझु बि थी सघे पियो, अॻियां को बि जवाबु अची सघे पियो। ऐं हिकिड़ो हुन में दिलचस्प वाक़ियो इहो हुयो त मूंखे टेलीफोन लाइन ते मुंहिंजे मुलाज़िम फ़ोन कई ऐं मां आवाज़ मां सुञाणे वियुमि। अच्छा, उहो रिटायर मुलाज़िम हुयो जेल खाना जात मां, उते जेल मां, त हुनजी पंहिंजी हिकिड़ी हुई त बाबा मूंखे उहा बहाल कयो वञे। हुन सां मां ॻाल्हायां, मां लाइव आहियां, असां हुन सां चवंदा ठीकु आहे दीन मोहम्मद साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, बिल्कुलु ठीकु आहे। नालो पंहिंजो ॿियो ॿुधायो? नालो बि साॻियो ॿुधायो। अच्छा, मां चयुमि ठीकु आहे, हाणे फ़ोन असां कटी। हाणे PTCL मां जेसि ताईं इहो हुया त हू फ़ोन न रखंदो तेसि ताईं फ़ोन कटिजी कोन। मूंखे कन में चवंदा साईं हिनखे चओ फ़ोन रखे, फ़ोन नथो रखे, ॿी कॉल कढांसीं। हाणे हू फ़ोन ई न रखे। असां मजबूरनि पोइ असांखे मतिलबु मां तमामु घणो हुन में बि चयो तव्हां फ़ोन रखो, टेक्निकल आहे, तव्हां फ़ोन रखंदो, असां ॿी तव्हांजे करे पोइ फ़ोन कॉल कंदासीं, होम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदासीं। पर साईं सवाल ई पैदा न थियो, हुन फ़ोन रखण खां इनकार करे छॾियो। नेड़ असां उहो ब्रेक वरितोसीं, जेको ब्रेक जो टाइम न हुयो, ब्रेक वठी करे पोइ हुनखे इलाज मिनटूं करे हुन खां फ़ोन रखाई आहे। इहे बि वाक़िया थींदा आहिनि। ज़बरदस्त। असलम साहब जो जीअं मां तारीफ़ करायो त ॿिया खोड़ तारीफ़, हुनजो जेको प्रोग्राम हले पियो थो मुख़्तलिफ़ शख़्सियतनि ते घुराए एज़ ए मेज़बान जेके करनीचे जे शो जा, उहो बि ॾाढो शानदार रहियो। सो पहिरें पाण अचूं धरती टीवी जी जेका 17वीं सालगिरह ऐं रोज़ानी सोभ जी आहे 21वीं सालगिरह, 21 साल रोज़ानी सोभ मुकमल कया, 17 साल धरती टीवी, ऐं अव्हां बि ॼण त हिसो ई रहिया आहियो ओवरऑल समूरी मीडिया जो, छा चवणु चाहींदा हुआ हुन ते? धरती टेलीविज़न 17 साल मुकमल कया, 21 साल सोभ मुकमल कया। मुंहिंजी बदकिस्मती चइजे जो मां इन्हनि 17 सालनि में धरती टेलीविज़न ते को प्रोग्राम न करे सघियुसि। मां सम्झां थो मुंहिंजी बैड लक आहे इहा जो एॾो ख़ूबसूरत चैनल ऐं एॾो यानी मुनज़म तरीक़े सां जंहिं नमूने सां हुननि प्रोडक्शन पंहिंजी कई, जंहिंमें ड्रामा बि शुरूआती दौर में हुननि कया, स्टूडियो प्रोग्राम बि कया, ऐं करंट अफेयर में बि काफ़ी हुननि कमु कयो आहे, ऐं वरी बहितर ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में कयो आहे। मुंहिंजी बदकिस्मती आहे जो मां अॼु ताईं
हिन ख़ूबसूरत चैनल ते कमु न करे सघियो आहियां, पर हमेशह जॾहिं बि मूंखे धरती वारनि जो सॾु थींदो आहे, उन्हनि जी का सेलिब्रेशन हूंदी आहे या ईद जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, त मां ज़रूरु ईंदो आहियां ऐं मां ॾाढी प्राउडली फील कंदो आहियां त मां कंहिं न कंहिं हवाले सां हिन चैनल जो हिसो ज़रूरु आहियां। इहे अवां जूं मोहबतूं आहिनि। इहा ॻाल्हि हिन ॾाढी ज़बरदस्त कई त जॾहिं बि धरती सॾ कयो ॾिसो नी मां केॾी मानाऊं थी न बिल्कुलु ईअं आहे ऐं ऐं मुख़्तलिफ़ धरती ते सॾ ट्रांसमिशन्स ते में असां सॾ ते कॾहिं बि बीह नथा सघूं। जी हा, सही सही। शाह साहब अवां सालगिरह जे हवाले सां कुझु चवणु चाहियो, पोइ वरी पाण ज़ाहिर आहे वॾी महिरबानी करियर ते बि ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां त सभिनी धरती वासियुनि खे जेके सिंध धरती ते सिंध धरती खां ॿाहिरि ऐं पंहिंजो हितां जो धरती चैनल जो सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं। त पहिरियां त असां ईअं सम्झंदा हुआसीं त शायदि हिकु ॿ चैनल इहे आहिनि जेके छायल आहिनि, पर माशाल्लाह माशाल्लाह धरती टीवी जंहिं तेज़ी सां तरक़ी कई आहे ऐं जहिड़े तरीक़े सां स्टेबल आहे हींअर ताईं मां सम्झां थो त बाक़ी चैनल खां तमामु सुठो पियो हले ऐं अलाह ताला खां दुआ आहे त ईअं ई हिन धरती ते हिन धरती चैनल जो नाम हमेशह रहे। आमीन अल्लाह। सही बिल्कुलु। नज़ीफ़ भाउ, हाणे जिते ॾिसूं था त सोशल मीडिया एॾो एडवांस थी चुकी आहे, मां पाण बि ॾाढा सुठा उते पॉडकास्ट वग़ैरह बि कयो पिया, उनखे बि असीं ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो चैलेंज ॼण त वधी वियो आहे न, त इन विच में जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन जे रोल खे अव्हां कीअं पिया ॾिसो, स्पेशली टीवी चैनल्स जो पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं? नसीर भाउ ॾिसो त पहिरीं ॻाल्हि त अपॉर्चुनिटीज़ वधी वियूं हींअर। पहिरियां त हिकिड़ो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आऊं इहा चवंदो आहियां त नो डाउट के हींअर सोशल मीडिया वधीक स्ट्रॉन्ग आहे एज़ कंपेयर जेकी बाक़ी हर मीडियम जी पंहिंजी अहमियत त ज़रूरु आहे। बिल्कुलु। मूंखे यादि आहे, यकीन कंदो त रिसेंटली आउं FM ते वियुसि त आउं जॾहिं वेठो हुउसि हुते त तक़रीबन नसीर भाई एटलीस्ट मुंहिंजे हिसाब सां 50 खां 60 कॉलूं आयूं साईं असां तव्हांखे हींअर ॿुधी रहिया आहियूं। बिल्कुलु। त उनजी अहमियत त आहे पर हींअर नो डाउट के त सोशल मीडिया वधीक स्ट्रॉन्ग आहे। इवन मां अॼु हिकिड़ी वीडियो पंहिंजे घर जी फैमिली जी भरां पियो, मां तव्हांखे हिकिड़ो मीडियम ॿुधायां थो। तव्हां घर में असां वेठा हुआसीं त तक़रीबन 6-7 मेंबर वेठा हुआसीं, सभिनि जूं मुंडियूं हेठि हुयूं ईअं, मां चयो हाणे हेॾो सभु मसरूफ़ लॻा पिया आहिनि। डेफिनेटली त सोशल मीडिया त वधीक आहे ऐं ॿियो अपॉर्चुनिटी माण्हुनि खे वधीक मिली वई आहे। तव्हां ॾिसो त काफ़ी अहिड़ा जेके एक्टर आहिनि जेके अञा ताईं कंहिं टीवी चैनल ते कोन आया आहिनि, सही, पर हू सोशल मीडिया ते एतिरा फेम आहिनि, एतिरा फेमस आहिनि जो नो डाउट। बिल्कुलु वाकई में अॻु में माण्हुनि खे चक्कर लॻाइणा पवंदा इदारनि जा, मीडिया हाउसिस जा, ऐं मिंथू करणियूं पवंदियूं, पर हाणे हर कोई स्टार्ट थी वियो आहे। मां त मूंखे उहो दौर बि यादि आहे PTV जो जॾहिं माण्हू पाण सां गॾु माखियुनि जा शीशा खणी पिया अचनि, मिठाइयूं खणी पिया अचनि, त असांखे सिर्फ़ु PTV जो गेट क्रॉस कयूं त उहो वॾो हिकिड़ो माना मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो वॾो हिकिड़ो टास्क हूंदो जेको गेट क्रॉस करे वियो एज़ अ आर्टिस्ट जे हिसाब सां। पोइ कमु मिलंदो न मिलंदो उहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे, पर चवण मक़सदु इहा त हींअर अपॉर्चुनिटी वधीक आहिनि। इहो तजुर्बो जेतिरो असलम साहब खे हूंदो त शायदि कंहिंखे हुजे, सो उहो पूरो PTV वारो दौर ऐं अॼु जे दौर खे जेकॾहिं पाण कंपेयर कयूं त कीअं था ॾिसो? ऐं अव्हां नो डाउट सोशल मीडिया ते बि ॾाढा एक्टिव आहियो, अव्हांजो जेको पेज आहे पंहिंजो जीअं वीडियोज़ वग़ैरह रखंदा आहियो। एक्चुअली इलाही फ़र्क़ु आहे। पाकिस्तान टेलीविज़न हिकिड़ी नर्सरी हुई उन्हनि आर्टिस्टनि जी जिन वॾी तरक़ी कई, ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे त जेके पाकिस्तान टेलीविज़न एक्टर जेके प्रोड्यूस कया उन्हनि खां अलावा जेके बि ॿिया सिंधी चैनल्स आया उहे अॼु ताईं को अहिड़ो एक्टर पैदा न करे सघिया। ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि इहा नथी अचे त जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न उन्हनि एक्टरनि खे ग्रूम कयो ऐं एॾा एक्टर जेके प्रोड्यूस कया मार्केट में आंदा, त ओड़ी प्रोडक्ट जेका आहे असांजा जेके सिंधी चैनल आया उहे छो न करे सघिया? अव्हांजी नज़र में उनजा सबब छा आहिनि? उनजा सबब मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकु त जेका मैनेजमेंट जेका हूंदी हुई उहा एतिरी यानी पढ़ियल लिखियल कान हुई, ऐं उन्हनि जेका हायरिंग कई जिन डायरेक्टर्स जी, होॾे त प्रोड्यूसर्स हूंदा त उहे एतिरा पढ़ियल लिखियल कोन हुया। पर न्यूज़ वारे पासे ॾिसूं था त सिंधी चैनल तमामु टॉप ते पिया वञनि। मूंखे एक्सपीरियंस आहे, ऐं अमेरिका वियुसि वाशिंगटन DC में, जलील अब्बास जिलानी पंहिंजे घर दावत रखी जेके पाकिस्तानी जर्नलिस्ट वियासीं, मूंखे ॾाढो फ़ख्रु थियो। उते चयूं त माना सिंधी मीडिया उहो पाण ॿुधाइनि पिया
त सिंध में जियो हुजे, जंग ऐं डान, इन्हनि खे एतिरो न ॾिठो वेंदो आहे जेतिरो सिंधी मीडिया खे एंटरटेनमेंट वारे पासे छो सर इन जी वजह आहे न, ॾिसो करंट अफेयर होॾे आज़ादु आहे, PTV ते आज़ादु कोन, छो त उहो गवर्नमेंट जो इदारो आहे, उते जेका बि ख़बर हलंदी उहा उन्हनि जी पॉलिसी मुताबिक़ हलंदी, जंहिं करे हू एतिरो कोन मतिलबु हुननि जो नालो थियो। पर जॾहिं वरी ॿिया चैनल्स आया, उर्दू चैनल आया, सिंधी चैनल आया, त उन्हनि वटि त का पाबंदी ई कान हुई न, त उन्हनि त खुली करे कमु कयो, त इन जे करे सिंधी चैनल ड्रामनि में बि हिते त का पाबंदी कोन हुई। मुंहिंजो सवाल इन तनाज़ुर में त न्यूज़ तरक़ी करे सघे थी या करंट अफेयर जो डिपार्टमेंट सिंधी चैनल जो, त उहा ड्रामनि वारो छो न पियो करे सघे? सर मां चयुमि न त हिकु त लेक ऑफ एजुकेशन, जेके डायरेक्टर्स जेके आया हुआ उन्हनि में का एजुकेशन ई कान आई, जेके जिन शुरूआती कमु कयो, के वीचारा माइनर रोल कंदा PTV जे ड्रामनि में, के पटेवाला हूंदा, के प्रोड्यूसरनि जूं टेबलूं साफ़ कंदा, उहे थिया डायरेक्टर। हाणे उन्हनि जो जेको माइंड हूंदो, उन्हनि जी जेका अप्रोच हूंदी उहा ई हूंदी न, त उन्हनि में अहिड़ी का अप्रोच हुई कान जो हू को अहिड़ो कमु कनि जो को हिकिड़ी का सुठी प्रोडक्ट तव्हांजी निकिरी अचे। सवाइ लिखण वारनि जे, जिन सुठो लिखियो, उहो ऑलरेडी लिखंदा हुआ PTV ते बि, उन्हनि सिंधी चैनल्स ते बि लिखणु शुरू कयो, उन्हनि बि कोशिशि कई, पर पोइ उन्हनि जी स्क्रिप्ट खे बि उन्हनि जेके सेखड़ डायरेक्टर हुया उन्हनि तबाह करे छॾियो। थोरो घणो मूवमेंट अॻिते हली, पर पोइ हिकदमि उहा हेठि वेहिजी वई। उन जी वजह इहा आई त पोइ उहे सिंधी चैनल एतिरा त यानी कमर्शियल थी विया जो हू हर ॻाल्हि खे यानी कमर्शियल पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसंदा हुआ। पोइ को बि का बि कंपनी पंहिंजे प्रोडक्ट खे वधाइण जे लाइ जॾहिं सिंधी चैनल खे चवंदी त असां ही स्पॉन्सर कंदासीं ऐं असांजो ही सब्जेक्ट आहे, ही कयो, पोइ उन जे थ्रू पथर दुनिया इंट्रोड्यूस थियो, जंहिं तव्हांजी सॼी ड्रामा इंडस्ट्री खे तबाह करे छॾियो, उहो अॼु ताईं हलंदो थो अचे। न असल में ॻाल्हि इहा आहे त इनफरादी तौर ते असां सभिनी पंहिंजी केतिरी ज़िमेदारी पूरी कई। ॻाल्हि इहा हूंदी आहे त ॾोह ॾियणु माना चवणु वाकई में खोड़ शयूं असरअंदाज़ थियनि थियूं, ऐं मां नथी सम्झां त हर जॻह ते पढ़ाई जो ॾिसो, जेकी शुरू में बि जेके प्रोड्यूसर्स थिया हुआ उहे किथे मीडिया जी पढ़ाई करे कोन आया हुया। माण्हू कंदे कंदे सिखंदो आहे ऐं ईअं ई टाइम गुज़रंदो आहे। पर इन ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं, कमर शाह साहब काफ़ी देर खां ख़ामोश वेठा आहिनि। तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेके प्रोड्यूसर्स पाकिस्तान टेलीविज़न ते कमु कंदा हुया उहे पोस्ट ग्रेजुएट हूंदा हुआ ऐं उन्हनि जी ट्रेनिंग इस्लामाबाद में थींदी, उन्हनि जी जर्मनी में ट्रेनिंग थींदी, उन खां पोइ उहे प्रोड्यूसर थिया। ईअं कोन्हे, बाक़ी जेके ॿिया असांजा सिंधी चैनल्स हुया उनमें मां बि वियुसि, पर मां उहो कमु कोन कयो। सर ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु ठीकु आहे। ॾिसो जेतिरनि घटि वसीलनि में असांजी रीजनल चैनल्स पंहिंजी जेको मीडिया जी वेड़ हुई, जेको दौर हुयो, जेका यलगार हुई, उनमें जेको पंहिंजो पाण मल्हायो आहे, पंहिंजी जॻह ठाही आहे, त मां सम्झां थी इहो बि हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे। मां थोरी देरि अॻे इहा ई ॻाल्हि कयां पई त असां टीवी ते या किथे बि पॉजिटिव पासनि ते वधीक ॻाल्हायूं, नेगेटिव पासा हर शइ में हूंदा आहिनि, हर इदारे में किथे न किथे हूंदा आहिनि, हर कम में हूंदा आहिनि, पर पॉजिटिव ॻाल्हियुनि खे वधीक हाईलाइट कजे। मां अर्ज़ु कयां, मां बेसिकली रेडियो जो माण्हू आहियां, तमामु पुराणो त नथो चई सघां, पर पुराणो ज़रूरु आहियां। रेडियो शुरू में हिकिड़ो सिख्या घर हूंदो हुयो, असां शुरूआति रेडियो खां कई ऐं रेडियो खां हली पोइ TV ॾे आयासीं। असल जेको मुंहिंजे ख़्याल में PTV जो ॾोह कोन्हे, ॾोह असांजो पंहिंजो आहे त क्वांटिटी ऐं क्वालिटी। जिते क्वांटिटी तमामु घणी थी वेंदी उते क्वालिटी किरी थी पवे। जेतिरा प्राइवेट चैनल्स आया उनमें साईं बिल्कुलु सही चयो आहे त उनमें अनएजुकेटेड माण्हू बि हुया जेके टेबलूं साफ़ कंदा हुयासीं, डायरेक्टर थी विया, पर उन्हनि रुझान ॾिनो नयूं शयूं खणी अचण जो। को ज़मानो हूंदो हुयो त जीअं नजब ॿुधायो त PTV में अंदरि एंट्री वठणु हिकिड़ो ख़्वाबु हूंदो हुयो, त उतां अदाकार घणी तइदाद में त कोन पिया पैदा थी सघिया। चंद नाला हूंदा हुया, जीअं फिल्म इंडस्ट्रीज़ में तव्हां ॾिसो त हींअर त अलाए केतिरा अदाकार अची विया आहिनि जिन खे असां नाले सां बि कोन सुञाणूं, ऐं TV ते बि जेतिरा चैनल्स अची विया आहिनि अदाकार ओतिरा ई घणा आहिनि। जेतिरियूं मोबाइल्स सेल फोन जिन जे हथ में आहे उहो पाण अदाकार लॻो वेठो। चैलेंजिस चेंज था थियनि, ॻाल्हियूं चेंज थी रहियूं आहिनि, हर शइ हमेशह साॻी न आहे थींदी।
हमेशा शयूं मटिजंदियूं रहंदियूं बिल्कुलु। मां चवां थी असां हाणे काफ़ी राजा ॻाल्हियूं साहिब जो बोरिंग थी मौक़िफ़ वयूं अञा रहे थो उहो तव्हां वठंदासीं, पर हाणे चवंदा बहस करणु थी वियो आहे, इनखे कंटिन्यू पाण कंदासीं। पर जेको टाइटल सॉन्ग धरती टीवी जो नजफ़ आहे ॻायो आहे, जेकॾहिं उहो ॿुधी वठो त माहौल बहितर ॼण त पोइ वरी इहे समूरा बहस बि हलंदा त इन बहस मां हिकिड़ा के नवां रस्ता नयूं राहूं निकिरी सघनि थियूं, तॾहिं पाण हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त मुझो अज़म मुझो भरम मुझो कसम मुझो धर्म दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं, माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। विखुन विखुन ते जोश भरियूं था, हिक ॿिए ते बि ध्यान धरियूं था। मुझो अज़म पंहिंजी मंज़िल अॻिते आहे, पेरुन पंहिंजो पुठिते आहे। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं, माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। मुझो अज़म मुझो भरम मुझो कसम मुझो धर्म पाण बुलंदियूं छुहंदा आहियूं, उभ खां ऊचा उॾंदा आहियूं। मुझो अज़म जीत असांजी क़िस्मत में आ, हार न पंहिंजी फितरत में आ। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं, माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। अज़म असांजो पुख़्तो आहे, हाण न कोई उल्को आहे। मुझो अज़म इश्क असांजो सूफ़िन वांगे, हल्को सोचे खूफ़िन वांगे। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं, माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं, माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं, कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। गली जी साथ जो त मंजिलूं मिली वञनि, प्रेम सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। जबरदस्त। शानदार।
गॾिजी मिली शानदार। वञूं त मंज़िलूं गॾिजी साथ ॾियो त मंज़िलूं मिली वञनि। वञूं था हिकिड़ी ॿी मंज़िल ॾांहुं जेको ब्रेक वठिणो हूंदो आहे, हुन खां पोइ वरी मोटंदासीं, वरी तव्हां सां गॾु आहियूं, वठूं था। साथियों, सालगिरह पंहिंजी हली रही आहे, नंढी साई खां पोइ पाण वरी सां हाज़िर आहियूं। मज़ो लॻो पियो आहे। नजफ़ साहब एॾो सुठो हींअर गीत ॿुधायो जंहिंसां वरी सां जोश ऐं जज़्बा जवान थी विया। चैनल त पंहिंजो जवान थी वियो आहे। त हलूं त राजा साहब सां कुझु जी राजा साहब, बिल्कुलु जीअं हाणे पाण ही ड्रामनि वारो पासो कयो, अवां जो वरी न्यूज़ सां बि रहियो, सियासत जो बि इंट्रोडक्शन करायो, पर अॼु पंहिंजो फोकस हूंदो न्यूज़ सां रिलेटेड। त सवेर कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा वेठा, उन्हनि सां ॻाल्हायोसीं त पाकिस्तान हींअर जेके ख़तरनाक मुल्क आहिनि दुनिया जा सहाफ़त जे हवाले सां, उन में ॼण त 6 नंबर ते अचे थो। पोइ पीका ऑर्डिनेंस, पंजाब में जेको ऑर्डिनेंस हिकिड़ो अलॻि मंज़ूर थियो तौहीन जे हवाले सां, कीअं त ॾिसो अहिड़े माहौल में सहाफ़त करणु ऐं ख़ासि तौर ते पीका ऑर्डिनेंस ते ज़ाहिर वफ़ाक़ में जी हुकूमत आहे, त सहाफ़ियुनि खे खोड़ सारा ख़दशा आहिनि त सहाफ़ती तंज़ीमुनि खे एतमाद वठण खां सवाइ ॼण त अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी थी आहे जंहिंसां सहाफ़ियुनि जा जेके हक़ आहिनि उहे माना सलब थिया आहिनि। ॾिसो, सभ खां पहिरीं त हाणे रिसेंटली सॼी दुनिया में जंहिं तरीक़े सां पाकिस्तान जी जेका सहाफ़ती दुनिया आहे, पाकिस्तान जा सहाफ़ी आहिनि, एंकर पर्सन्स आहिनि, पाकिस्तान जी मीडिया आहे, उन्हनि तमामु वॾी फतह हासिल कई आहे भारतीय मीडिया ते। ऐं भारत जंहिं तरीक़े सां पंहिंजे ई माण्हुनि जे अॻियां उन्हनि जी मीडिया एक्सपोज़ थी कूड़ ॻाल्हाइण में, ऐं उन्हनि जा माण्हू पंहिंजी मीडिया ते तनक़ीद कंदा रहिया ऐं वॾी लार्ज स्केल ते तनक़ीद कंदा रहिया त तव्हां असांखे हिन दुनिया में 21वीं सदी में कूड़ ॻाल्हायो असां सां। ऐं उन जी बनिस्बत पाकिस्तान खे सॼी दुनिया अॼु मञे थी त पाकिस्तान जी मीडिया तमामु समझदारी सां ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कंदे ऐं बिल्कुलु सचाई ते मबनी जेका उन्हनि रिपोर्टिंग कई आहे जंग जे दौरान, उहा मतिलबु उनजो को तारीख़ में मिसाल नथो मिले। ऐं उनजे लाइ मां सम्झां थो त इहा तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे, ख़ासि तौर ते सहाफ़ी असांजे दोस्तनि जे लाइ। ॿी ज़रूरु हिन में को बि शक न आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में जेके मुजवज़ आइनी तरमीमूं ऐं उनखां पोइ जेके कानून थिया आहिनि, ॾिसो असां वटि हिकिड़ो अहिड़ो तबिको आयो रिसेंट हिस्ट्री में जंहिं पाकिस्तान जे सोशल मीडिया खे बेस बणाए करे सॼी न्यूज़ इंडस्ट्री खे हिकिड़ी फेक न्यूज़ जी तरफ़ खणी आहे। ऐं उन्हनि जो मोटिव इहो हुयो, उन्हनि जो लीडर टीवी ते वेही करे चवंदो हुयो कूड़ एतिरो ॻाल्हायो जो सच साबित थियो, उन्हनि जो मोटिव हुयो इहो। ऐं हुननि इन ॻाल्हि खे एतिरे हद ताईं एग्ज़िजरेट करे छॾियो, न सिर्फ़ु फेक न्यूज़, फेक फ़ोटोज़, फेक वीडियोज़, तव्हांखे ख़बर ई कोन थी पए त असुलु हक़ीक़त कहिड़ी आहे। ऐं माण्हू इन ॻाल्हि खे बिल्कुलु बि उन में तमीज़ करण खां जेके आहिनि उहे आजिज़ हुया त असली ख़बर कहिड़ी आहे ऐं नकली ख़बर कहिड़ी आहे। असली ख़बर एतिरी ज़्यादा न हलंदी हुई जेतिरी नकली ख़बर हलंदी हुई। इहो दुनिया जो इशू आहे फेक न्यूज़ ॾिठो। एग्ज़ैक्टली। हाणे जॾहिं बि का शइ नयूं शयूं ईंदियूं आहिनि उन नई कानून साज़ी बि थींदी आहे। असां खां अॻु में जेका गुज़िरियल हुकूमत हुई उन्हनि बि पीका ऑर्डिनेंस मुखालफ़त पए कई। असां सम्झो पए त हीउ जेको हिननि जो जेको फ़लसफ़ो आहे त कूड़ एतिरो ॻाल्हायो जो सच साबित थिए त हुन पीका जे ज़रिए उहो उन कूड़ खे सच साबित करण में कामयाबु थींदा। पर असां जॾहिं असांखे जेके चैलेंजिस साम्हूं आयूं उन में असां ॾिसो ज़रूरत मां हमेशह चवंदो आहियां त जेकॾहिं तव्हां जंहिं बि तबिके जे लाइ कानून ठाहियो था उन्हनि स्टेक होल्डर्स खे पाण सां गॾु विहारियो, उन में इनपुट उन्हनि जो ज़रूरी आहे। हाणे बि असांजो जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे अता तारड़ साहब, उन्हनि बार बार चयो आहे त असां हिन में वधीक तरमीमूं करण लाइ तयारु आहियूं, सहाफ़ी दोस्त सां गॾु वेहनि, असांखे तजवीज़ूं ॾियनि, पर मक़सदु असांजो हिकिड़ो ई आहे त फेक न्यूज़ खे रोकियो वञे, सही न्यूज़ अचे ऐं कंहिं बि शख़्स जी पाकिस्तान जे जंहिंखे आइन जेके इजाज़त ॾिए थो, जंहिंजे बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ आइन करे थो, उन शख़्स जी जेका आहे न उहा इज़त खे ऐं आबरू खे मजरू न कयो वञे। उनजे लाइ को कानून हुजणु घुरिजे। मूं वटि इहा राइट्स हुजणु घुरिजनि त जेकॾहिं मुंहिंजे बारे में कोई ग़लति ख़बर ॾिए थो या मुंहिंजी डिग्निटी जे ख़िलाफ़ु काई ख़बर अचे थी त मूंखे इहो हक़ु हुजणु घुरिजे त को कानून मुंहिंजे लाइ हुजणु घुरिजे त उन कानून जे तहत मां उन शख़्स खे सू कयां जेको ज़ाती बुनियादुनि ते या कंहिंजे चवण ते या पैसा वठी मुंहिंजे ख़िलाफ़ु ख़बर हलाए थो। सो इन करे इहो मां सम्झां थो त सहाफ़ियुनि जे लाइ बि तमामु सुठी शइ आहे। ख़ुदि हाणे मां कुझु ॾींहं अॻु में ॿुधां पियो कुझु सहाफ़ी दोस्त जेके जिन पाण इहे तनक़ीद पिया कनि त जेके खोड़ सारा आर्टिकल माण्हू थिया आहिनि जेके 100 रुपए जो लोगो वठनि था, उन ते कंहिं बि क़िस्म जो को निशान हणनि था ऐं वीडियो कैमरा ते पंहिंजी मोबाइल कैमरा ते सहाफ़ी लॻा पिया आहिनि मोटरसाइकिल ते ऐं उहे बि माण्हुनि सां बदतमीज़ी पिया कनि। त इन्हनि शयुनि खे रोकण जे लाइ कानून साज़ी ज़रूरी आहे। हर शइ खे मां सम्झां थो त उनखे मॉनिटर करणु ऐं उनखे रेगुलराइज़ करणु तमामु ज़रूरी आहे। त रेगुलेटरी इदारा ज़रूरु हुजणु घुरिजनि। बिल्कुलु सही।
त हीअ त थी विया मीडिया सां रिलेटेड ज़रूरी आहे इहो बि ज़ाहिर आहे जॾहिं पाण ॻाल्हायूं था त उन ते अच्छा नजफ़ भाउ खां बि सम्झूं त इन्हनि जो बि एक्सपीरियंस ॾाढो सुठो आहे त हिकिड़े सुठे टीवी चैनल जूं अव्हां जे ख़्याल में कहिड़ियूं ख़ुसूसियतूं या कहिड़ा प्रोग्राम उन में हुजणु खपनि छाकाणि त खोट असीं तमामु घणी ॾिसूं पिया ॿारनि जे हवाले सां मूंखे ख़बर न आहे सिंधी टीवी चैनल ते त कंहिं ते बि कोन्हे उर्दू में बि किथे को प्रोग्राम थींदो हुजे मूंखे ख़बर कोन्हे एॾो वॾो हिकिड़ो तबिको आहे असां उनखे नज़रअंदाज़ कयूं वेठा आहियूं हालांकि दुनिया में ॾिसूं था न त एजुकेट द पीपल जेको मीडिया जो मक़सदु छा आहे माण्हुनि खे एजुकेट करिणो आहे इन्फॉर्म करिणो आहे ऐं एंटरटेन करिणो आहे पर हिते काफ़ी शयूं जेके आहिनि से उहे मिसिंग आहिनि अव्हां जो काफ़ी एक्सपीरियंस आहे पाण ड्रामनि ते ॻाल्हायोसीं त हाणे हीअ जेके शोभा मिसिंग आहिनि या कहिड़ियूं शयूं हुजणु खपनि बिल्कुलु ॾाढी कमी आहे स्पेशली जेके ॿारनि जा प्रोग्राम्स आहिनि ऐं जीअं भाउ असलम हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त शुरू में जेके लाइक़ु माण्हू हुया जेके आया आहिनि फील्ड में हिते बि आया पर असां वटि तव्हां यकीन कंदो मूंखे जेसिताईं यादि आहे मां हिकिड़ो रिसेंटली असां हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं हिते सिंध सुपर स्टार ऐं हुन एज़ ए म्यूज़िक में जज हुयुसि त उनमें इहा लाइबिलिटी असल में अचे त चैनल जी थी त चैनल जेको डिलीवर करे थो ऐं माण्हू उनखे ऑन कनि था असांजा जेके विच में जेके ॿिया चैनल जेके आहे उहे बि आहे यकीन कंदो त शुरू में तव्हांखे यादि हूंदो को शायदि 3 कलाक टाइमिंग मिले पई शुरू में PTV जो जेको दौर हुयो उर्दू जो जेको त उनमें पंहिंजे टाइम ते जंहिं महिल हीअं KTN चैनल अचे पियो या कुझु ॿिया जेके चैनल अचनि पिया त यकीन कंदो त माण्हू TV ते वेही रहंदा ॾिसंदा त यार थी सघे थो ॿिए बि मतिलबु जल्दी ट्रांसमिशन अॻु में ऑन कनि उहो ॾिसूं त मेन इहो जेके प्रोग्राम्स हुननि ॾेखारिया इहे प्रोग्राम स्पेशली जेको तव्हां हींअर जेको ज़िक्र कयो ॿारनि जो इहा वॾी खोट रही आहे ऐं ॿियो युथ जे लाइ बि उन्हनि एतिरा को बि लिटरेचर ते तमामु घटि प्रोग्राम थियनि था हिस्ट्री ते घटि थियनि था दुनिया में त साइंस आहे टेक्नोलॉजी आहे घणी शयूं आहिनि बिल्कुलु ऐं यकीन करो त मां जॾहिं असां उनमें हिकिड़ा सेगमेंट रखिया ऐं म्यूज़िक में आउं हुयुसि ऐं एक्टिंग में हैदर हुयो ऐं कॉमेडी में मामा लालू हुयो त उते जेके बि अचनि पिया अदा असलम वारी ॻाल्हि त जेके बि उते अचनि पिया कॉम्पिटिशन में वॾेरा त हैदर उनखे ॿुधायो त यार ही खोड़ अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके तव्हां फॉलो करे उनखे बि फॉलो करे सघो था त यकीन कंदो हिकिड़े माण्हू चयो त यार तव्हां ॾेखारियो जेको असांखे तव्हां ॾेखारियो आहे असां उहो ई तव्हांखे था ॾेखारियूं बिल्कुलु ईअं सो गुज़ारिश इहा सभिनि खे आहे त जॾहिं त PTV जी ॻाल्हि आहे तव्हां यकीन कंदो मां पंहिंजी एज़ ए म्यूज़िक जी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां त PTV ते जॾहिं एज़ ए हिकिड़ो गानो कंपोज़ थींदो आहे जॾहिं जेको गानो कंपोज़ थिए थो त तक़रीबन उन टाइम 7 वायलिन वारा वेठा आहिनि गिटार वेठो आहे फ्लूट वेठो आहे कीबोर्ड वारा वेठा आहिनि उन्हनि जे साम्हूं करण जे लाइ बि दिलि थी खपे सही ॻाल्हि इहे इदारा उन्हनि मां पर हाणे हिते त जॾहिं मां पाण एज़ ए म्यूज़िक कंपोज़र बि आहियां अरेंजर बि आहियां हिकु सिंगर हूंदो आहे हिकु मां हूंदो आहे 2 ॼणा वेठा हूंदो को मसइलो न हू जहिड़ो ॻाए वियो त उनखे ट्यून करे सघूं था पर इहो इदारनि ते बि इहा लाइबिलिटी अचे थी त कोशिशि इहा कनि त कुझु अहिड़ा प्रोग्राम्स वग़ैरह या अहिड़ा युथ जे लाइ इहे ॾियणु घुरिजनि ज़रूरु ॾियणु घुरिजनि ऐं ॿारनि जी ॻाल्हि थी त तव्हां चयो इदारनि में हिकु त थियनि नथा ॿारनि जा प्रोग्राम ऐं जिते थींदा हुया उते बि हाणे कोन था थियनि इहो बि हिकिड़ो माना अलमियो आहे ते हिकिड़ो प्रोग्राम हलंदो रोशन तारा हाणे उहो ॿारनि जो को प्रोग्राम न थी रहियो विच अरसो हलियो मां बयां थो मां बि जॾहिं आयो 84 में हले पियो रोशन तारा में आयो अञा ते हले थो आई थिंक न हाणे कोन थो 1990 ताईं हलियो 95 ताईं हलियो शायदि न असल में तव्हां रोशन तारा में आयो मां न मां त एज़ एन एक्टर आयो अच्छा मां त एज़ एन एक्टर आयुसि पर मां उन प्रोग्राम जी ॻाल्हि पई कई सही त उहो पोइ मुंहिंजे ख़्याल में 95 में या 2000 में बंदि थी वियो सही ऐं पोइ वरी अहिड़ो ई कोई प्रोग्राम कंहिं बि सिंधी चैनल कोन हलायो छो त हुननि जो इंट्रस्ट ई कोन हुननि जो इंट्रस्ट एक्चुअली जेको सिंधी चैनल आहे उनजो घणे भाङे इंट्रस्ट हूंदो आहे त पैसा केतिरा ईंदा असांखे कमर्शियल जे थ्रू त को अहिड़ो प्रोग्राम हुननि अरेंज ई कोन कयो हलो हाणे असां इन ते चर्चा कई आहे ऐं तव्हां ॾाढो सुठो इहो पॉइंट उथारियो आहे त इन ते ज़रूरु सोचबो ऐं खोड़ नवां प्रोग्राम लाइन अप थी रहिया आहिनि शुरू थियण वारा आहिनि थी सघे थो इन ते बि का सोच इन जी जाइ बि मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया वठी चुकी आहे छो जो हींअर जेकॾहिं नंढिड़ो ॿारु बिल्कुलु नंढिड़ो ॿारु जेको क्रॉलिंग थो करे उन खां जेकॾहिं मां थोरो वक़फ़ो थी वठणु चाहे त मां मानी ठाहे वठां या का ॿी मसरूफ़ियत त मोबाइल उन जे हथ में ॾेई थी छॾे ऑन करे ऐं मां त हैरान आहियां त बिल्कुलु बेसम्झ ॿार उहे पंहिंजे उन्हनि कार्टून्स वग़ैरह ते पहुची था वञनि मोबाइल ऑन करे उनखे
पंहिंजी चॉइस वारियूं शयूं बिल्कुलु अगरि उनखे लिखणु कोन थो अचे न त हुनमें वॉइस जो ऑप्शन आहे वॉइस में ॿुधाए थो त डायरेक्ट ॻाल्हाइण उहो अची थो वञे। ऐं हुन सिखियो न हुनखे पंहिंजो पाण अची वियो आहे। पंहिंजो पाण अची पर तव्हां सम्झो न त इन शइ इहो कुझु शयूं सुठियूं आहिनि त ख़राब बि थियूं आहिनि। असांजो फैमिली टाइम खसिजी वियो आहे। असांजी टीवी ते जेका स्क्रीन हिकिड़ी लॻल हूंदी हुई उहो जस्ट हाणे हुन ते धूड़ मिटी पई हूंदी आहे, हुन ते माना हलाए हिकिड़ो फैमिली गॾु वेहंदी, को ड्रामो ॾिसबो हुयो, जेको दौर हुयो पुराणो उहो तमामु बहितरीनु हुयो। वरी उहोई क्वांटिटी ऐं क्वालिटी वारी ॻाल्हि आहे त पहिरियां फैमिली जो इंटरेक्शन हूंदो हुयो, पाण में सभु गॾु थी वेंदा हुया, डाइनिंग टेबल जो इस्तेमालु हूंदो हुयो, उहो ख़तमु थी वियो आहे। टीवी लाउंज जो जेको यूज़ हुयो उहो ख़तमु थी वियो आहे। त हींअर हर घर में LCD बि लॻियल आहे, LED LCD। जेकॾहिं नौजवान छोकिरो आहे त हुन वटि 2 मोबाइल ऐं लैपटॉप बि हुन वटि आहे। लैपटॉप में लेटियो पियो आहे बेड ते, लैपटॉप सीने ते आहे, हिकिड़ो मोबाइल हेॾां हिकिड़ो हेॾां, टई इस्तेमालु करे पियो। ऐं LED बि हुनजी ज़रूरत आहे LCD, त उहा बि हुजणु खपे, कमरे में हुजणु लाज़मी आहे। ऐं वाइफ हस्बैंड जे लाइ बि ईअं आहे। त हू जेको टीवी लाउंज वारो जेको सिलसिलो हुयो सो ख़तमु थी वियो आहे। हर फ़र्द अलॻि अलॻि थी वियो आहे। त इहो वॾो लॉस आहे जेकॾहिं ॾिसे सोशल मीडिया। पर सोशल मीडिया ओतिरो आसान करे छॾियो आहे। सही राजान सर साहब, अव्हां कुझु तजवीज़ूं ॾियो त माना हिकिड़े सुठे टीवी चैनल खे कहिड़ो मवादु ॾेखारणु। न्यूज़ ते त असां ॾिसूं था त भरमार आहे ई आहे, पर ड्रामा जीअं असलम साहब ॻाल्हि कई उहे बि सुठा कोन पिया थियनि। ॿिया अहिड़ा कहिड़ा कहिड़ा सेगमेंट आहिनि या सोसाइटी जा उहे कंपोनेंट, जीअं असां ॿारनि जो ज़िक्र कयो, नौजवाननि जो बि नज़फ़ ॻाल्हि कई नज़फ़ आहे, त ॿिया साइंस आहे, टेक्नोलॉजी आहे, दुनिया में त अलाए छा छा थिए पियो, ॼण असां उन खां अञा ते कटियल आहियूं। मां जेका शइ महसूसु कई आहे, हिकिड़ो पूरो इदारो आहे इन मामले में जेको मिसिंग आहे सभिनी टीवी चैनल्स ते, उहो आहे प्लानिंग जो इदारो। प्लानिंग आहे ई कोन, जिते थिंक टैंक वेहनि, जिते इहे डिसाइड कनि त असांजी सोसाइटी में छा पियो थिए, माण्हू ॾिसणु छा पिया चाहिनि, कहिड़ा कहिड़ा सेगमेंट रहियल आहिनि। ॿारनि जो आहे, स्पोर्ट्स आहे, आबादगारनि जा मसइला आहिनि, रोशन ॿियूं शयूं आहिनि, त साइंस टेक्नोलॉजी आहे। इन ते पूरो हिकिड़ो इदारो आहे जेको वेही करे सोचे ॾिसे कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। असां वटि ॾिसो हिकिड़े PTV जा तव्हां पुराणा ड्रामा खणी ॾिसो त स्टूडियो जे अंदरि बि पूरो ड्रामो रिकॉर्ड थियल आहे। को वॾे बजट जी ज़रूरत ई न आहे, सिंपल स्टूडियो में सेट चेंज करे सॼो ड्रामो छा हुयो, स्क्रिप्ट ज़बरदस्त हुयो। उहो स्क्रिप्ट कीअं ईंदो, टैलेंट सां ईंदो, उन लेवल सां ईंदो। असां वटि सुठो स्क्रिप्ट अॼु बि लिखिजे पियो, पर उन स्क्रिप्ट खे पज़ीराई न आहे। असां वटि बहितरीनु अदाकार आहिनि, पर उन्हनि अदाकारनि खे उहा ॾिसो। तव्हां इंडिया जो मिसाल वठो, इंडिया में साउथ जी फिल्म इंडस्ट्री तव्हां ॾिठी हूंदी। साउथ जी फिल्म इंडस्ट्री वटि शुरू में न हुननि वटि बजट हूंदो हुयो, न हुननि वटि एतिरा वॾा नाले वारा एक्टर हूंदा हुया, पर हुननि को बि नाले वारो एक्टर न खयो। हुननि पंहिंजे स्क्रिप्ट खे मज़बूत कयो, पंहिंजी जेका सिनेमाग्राफी आहे उनखे उन्हनि तमामु ज़बरदस्त ऐं पंहिंजी साउंड क्वालिटी खे बहितर कयो। उन्हनि जा उहे ई अदाकार जेके घणे भाङे सिंधी लॻंदा आहिनि शक्ल सूरत में, हुननि जूं मुछूं, हुननि जा रंग, हुननि जो मूंखे त बिल्कुलु छो जो मूंखे लंडन में जॾहिं आउं हुते पढ़ंदो हुयुसि त साउथ इंडियन छोकिरियूं चवंदियूं हुयूं तव्हां असांजे हीरोज़ वांगुरु लॻंदा आहियो, छो जो असांजा हीरोज़ मूंखे तॾहिं साउथ इंडियन मां मूवीज़ ॾिठियूं ई कोन। उन खां पोइ साउथ इंडियन मूवी ॾिठी त यार वाक़ई हुननि जा हीरोज़ त असांजे सिंध जा आम माण्हू जे घुमंदा हुआ उन्हनि वांगुरु आहिनि। त इहो सुल्तान जी ॻाल्हि कॾहिं त इहो हाणे DNA जेको हड़प्पा मां मिलियो न, उहो DNA मैच थो करे जेके हाणे साउथ वारे पासे हले वञे। हीउ दरावड़ हुआ जॾहिं आर्यन्स हिते आया त या त हिकिड़ा मारजी या हिकिड़नि ज़ाहिरा हिकिड़नि जेको ट्रेवल कयो साउथ वारे पासे, इन ते हिकिड़ी तहरीक DNA साॻी आहे ऐं असांजे ई सेम DNA वारा उते वेही करे एॾी वॾी हुननि इंडस्ट्री तरक़ी कई आहे। साउथ जूं फिल्मूं अॼु पूरी बॉलीवुड ते हासिल करे वयूं आहिनि। तव्हां हुननि जी बाहुबली ॾिसो, उन्हनि जेको उन्हनि बजट कयो आहे, त हाणे असां वटि बि उहो साॻियो ब्लड बि आहे, साॻियो DNA आहे, साॻा टैलेंटेड माण्हू आहिनि। असां वटि ज़रूरत आहे त उन्हनि खे हिकिड़ो एप्रिशिएट कयो, उन्हनि खे उन्हनि जे पोयां उहे थिंक टैंक माण्हू हुजनि जेके उन्हनि खे उनजे टैलेंट खे यूज़ कनि। असांजे नंढड़ा हुआसीं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त असांजा जेके टीचर्स हुया उन्हनि ॾिठो असांजे अंदरि त यार हीउ माण्हू ॻाल्हाए सघे थो, हीउ डिबेटर आहे, हिनखे डिबेट में वञणु घुरिजे, हीउ एक्टर आहे, हिनखे ड्रामे में वञणु घुरिजे। त उहे जेके उस्ताद हुया जेके उन कोयले जी खान मां उहो हीरो तलाश करे खणी ईंदा हुया, इन पूरे इदारे जी कमी आहे हिते। जेके बि मां सम्झां थो अॻिते माण्हू आया आहिनि, उनमें अलीगुल हुजे, गामू हुजे, ॿिया जेके दोस्त आहिनि, उहे पंहिंजे टैलेंट ते ज़ोरी अॻिते अची विया आहिनि, पंहिंजो पाण ज़ोरीअ मञायो आहे, उनखे कोई खणी कोन आयो आहे, पिक करे कोन खणी आयो आहे। त असां वटि उहो जॾहिं इदारो अची वञे, उहो जेको हर TV चैनल ते हुजे ऐं उहे उन्हनि सभिनी शयुनि खे खणी अचनि, सुठा स्क्रिप्ट राइटर खणी अचनि, सुठा डायरेक्टर खणी अचनि। मां भुटे साहिब जी ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त
हिकिड़ो ट्रेंड डायरेक्टर पढ़ियल लिखियल डायरेक्टर ऐं हिकिड़ो अनट्रेंड डायरेक्टर में ॾींहं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। त उहे जॾहिं माण्हू उहे इदारा खणी ईंदा उहे शयूं ईंदियूं त पोइ असां हिकिड़े हिन तव्हांजे हिन स्टूडियो में बि दुनिया जो बहितर खां बहितर ड्रामो करे सघूं था। बिल्कुलु हाणे जीअं चवंदा आहिनि त टाइम जी मजबूरी उहा बि घटि आहे, त हाणे मुख़्तसिर पैगाम मां सभिनी दोस्तनि खां वठंदासीं, पोइ असां बि मोकिलाईंदासीं वरी नवां साथी असांजी जॻह ते बि ईंदा, नवां महिमान बि ईंदा। हीउ सिलसिलो नाज़रीन ईअं ई हलंदो रहंदो। अव्हां खां शुरूआत था कयूं पैगाम अॼोके ॾींहं जे सिलसिले में। पहिरीं त ॾिसो धरती टीवी जी अॼु 17वीं सालगिरह आहे ऐं मैच्योर हाणे 1 साल खां पोइ धरती टीवी जवान थी 18 साल ऐं धरती टीवी जे मां सम्झां थो त इन अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां मुंहिंजो इहो ई पैगाम आहे सिंध धरतीअ वासियुनि खे त मुतहद थियो। तमामु खोड़ सारा माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु तव्हांजा हक़ गज़ब करण जे लाइ वेठा आहिनि, तयारु वेठा आहिनि। तव्हां मुतहद थींदव, तव्हां पढ़ंदव लिखंदव, तव्हां शयुनि खे बहितर अंदाज़ में सम्झंदव त इनशाअल्लाह मां सम्झां थो त कंहिंखे बि इहा ज़रूरत न थींदी जो धरतीअ जा हक़ जेके आहिनि उहे फुरे सघनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अॼु जे ॾींहुं जॾहिं धरती टीवी जी सालगिरह आहे त पाण में इहो वचन करणु घुरिजे त असां मुतहद थींदासीं। कुझु बि थी वञे, कुझु बि थी वञे, असां छिड़ विखिड़ न थींदासीं, असां इख़्तिलाफ़नि जी वर न चढ़ंदासीं, असां मुतहद हूंदासीं। ज़बरदस्त, तमामु सुठो। शाह साहब महिरबानी। मुंहिंजे तरफ़ां पहिरियां त हिन धरती वासियुनि खे सलाम। इतिहाद जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। मां साईं जी ॻाल्हि खे सेकेंड कंदुसि। उन सां गॾु एजुकेशन, औलाद खे पढ़ायो। सभ खां पहिरियां इहो आहे त औलादनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो। तालीम हूंदी त असां मुतहद बि थींदासीं, असां सिहत जो बि ख़्यालु कंदासीं, असां पंहिंजे हक़नि जी बि ॻाल्हि कंदासीं। मुंहिंजो कंहिं न कंहिं हवाले सां एजुकेशन डिपार्टमेंट सां वास्तो आहे, कारोबारी हवाले सां। अफ़सोस तॾहिं थींदो आहे त कॉलेजिस में स्कूल्स में एडमिशन्स हज़ारनि जी तइदाद में थियनि थियूं पर क्लासिस अटेंड करण जे लाइ ॿार नज़र कोन था अचनि। त इहो हिकिड़ो अजीब ट्रेंड आहे। त पेरेंट्स खे ख़ासि करे आउं चवंदुसि त उहे पंहिंजे औलादनि खे स्कूलनि ऐं कॉलेजनि में मोकिलियो। ऐं ईअं स्कूलनि जी मालिकी बि कयो, जंहिंजे इलाइक़े में रहो था। ॾिसो उस्ताद अचे थो, ॿार नथा अचनि, त इहो ॾींहुं अॻु में ट्रेंड हो, हाणे कोन नजब आहे। नसीर बाबा बसि मैसेज त न पर हिकिड़ी उमेदु आहे, हिकिड़ी उमेदु रखां थो त माशाल्लाह 17 साल थी विया, अलाह करे तव्हां यादि क़ाइमु दाइमु रहे। पर उमेदु हिकिड़ी इहा थो कयां त कुझु काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जिन ते कमु घटि कयो वियो आहे ऐं उन ते ड्रामा बि घटि कया विया आहिनि। पॉइंट आउट करे छॾियो। हा बिल्कुलु, जीअं ॿारनि जा प्रोग्राम आहिनि उन ते बि कमु कयो वञे ऐं इन खां अलावा युथ जेको असांजो आहे लिटरेचर ते बि कमु कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त म्यूज़िक जा हिकिड़ा नवां लाड़ा आंदा वञनि ऐं जेके अॼुकल्ह यंगस्टर, मां पंहिंजे नंढड़े पुट जी ॻाल्हि थो ॿुधां, मूं वटि गाॾी में वेठो हूंदो आहे, हिकिड़ा अहिड़ा गाना हलाईंदो आहे जेके मूं न ॿुधिया आहिनि कॾहिं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर ॿार मैच्योर थी विया आहिनि त इन्हनि शयुनि ते कमु ज़रूरु करणु घुरिजे। ऐं काफ़ी हिकिड़ा मोस्टली मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि त जेके गाना ठहनि था प्यार मोहबत खां अलावा असां वटि सिचुएशनल ते त कम ई कोन थियो आहे। असां वटि खोड़ इशूज़ आहिनि, चाइल्ड लेबर आहे, बेरोज़गारी आहे, इन खां अलावा मुआशिरे जा अहिड़ा अहिड़ा किरदार आहिनि जिते कमु न कयो वियो आहे। इंडिया में हिकिड़ो नौजवान थो राहगीर, गिटार ते चो ॻाईंदो आहे, में बि मां ज़रूरु ॿुधो हूंदो। कहिड़ो? राहगीर जे नाले सां यूट्यूब ते ॾिसंदो। दुनिया माना जेके सोसाइटी जा मसला आहिनि उन सभिनी खे बिल्कुलु 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 छो त हाणे त हर कंहिंखे वरी पंहिंजी दुनिया जश्न रेख़्ता ॿियनि हंधनि ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हक़ीक़त आहे। बिल्कुलु बिल्कुलु सो इहे इन्हनि ते कमु करणु घुरिजे। यस, धरती टेलीविज़न खे दिलि जी गहराइनि सां मुबारकूं हुजनि ऐं मूंखे उमेदु इहा ई आहे धरती टेलीविज़न में त हू हमेशह वांगुरु पंहिंजी प्रोग्राम्स जी अञा वधीक बहितरी कंदो ऐं बहितर खां बहितर अहिड़ा प्रोग्राम प्रोड्यूस कंदो जंहिंखे ईंदड़ नसल ॾिसी ऐं पंहिंजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में हुनखे यादि करे। अच्छा, हिते मां थोरी ॻाल्हि कंदुसि। अॻाणे मूंखे चवणी हुई त जीअं असलम साहिबु चयो त मूं हिते कमु न कयो आहे, मुंहिंजी बदनसीबी आहे। त आउं सम्झां थो त इहा असांजी बि बदनसीबी आहे जो अहिड़े माण्हू खां असां कमु न वठी सघिया आहियूं। हिनजो इतराफ़ करणु खपे, हुनजो जेको कमु आहे सो यकीनन जेके ॿुधनि था, जेके बस वारा आहिनि, हुननि ज़रूरु इहा ॻाल्हि पहुती हूंदी। सो असलम साहिब जी बि ख़िदमतूं जेकॾहिं वरितियूं वञनि त इहो बि असांजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ हूंदो। सो नाज़रीन, ही सुबुह खां वठी नशरियात हले पई, असां सां गॾु हुआसीं, मुख़्तलिफ़ महिमान आया। सो जेके हींअर बि असांजे मंच ते मौजूदु आहिनि उन्हनि तमामु घणी महिरबानी हुआ सभिनी जी। लख लाइक़ मां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। सो हाणे पंहिंजी मुंहिंजे ख़्याल में हिन प्रोग्राम दुनिया में इंशाअल्लाह हूंदासीं प्रोग्राम। अच्छा ठीकु आहे। बसि मुंहिंजो पैगाम उहो ई आहे त ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखी आहे लतीफ़ साईं वारो। त असांखे ॻंढियण जो कमु करणु खपे, जेको कोरियुनि वारो कमु लतीफ़ साईं चयो आहे न। त
सो असां सभु जेकॾहिं हिकु आहियूं जे उहा ई आहे त घणियूं शयूं असां अचीव करे सघूं था। ऐं ताज़ो मिसाल हो सिंधु दरिया ते जॾहिं धाड़े जी ॻाल्हि थी, कंहिं पार्टी कंहिं माना उनजी क़यादत कोन पे कई, हर माण्हू जॾहिं पंहिंजे दरिया त हिकिड़ो सेंसिटिव मामिलो आहे, कल्चर ॿोली ऐं असांजो दरिया, सिंधी माण्हू सदाईं ॾाढा हसास रहिया आहिनि उन मामले ते। जीअं उहे ॿाहिरि निकिता त उहे क़ुवतूं जेके पहिरियां त मञण लाइ तयारु कोन हुयूं, पोइ असांजी पंहिंजी हुकूमत जेका मञण लाइ तयारु कोन्हे त केनाल ठहनि ई कोन पिया, उन्हनि खे नेठि जेको आहे विथड्रा करिणो पियो ऐं उहो पंहिंजो दरिया बचाइण में असीं कामयाबु थियूं। असांखे उमेदु आहे त इहा यूनिटी जेकॾहिं ईअं ई बरक़रार रही त असां घणो कुझु अचीव करे सघूं था। सो ॿधी में नो डाउट हिकिड़ी वॾी ताक़त आहे। जी नाज़रीन, ॿधी में वाक़ई में ताक़त आहे। सभिनीनि कलेक्टिवली इहो ई मैसेज ॾिनो आहे त गॾु थियूं, ॿधी में ताक़त आहे। ऐं यकीन कयो तव्हां धरती धणी आहियो ऐं तव्हां ई धरती धणी आहियो। पाण वठूं था नंढी साई खां पोइ वरी मां तव्हां सां गॾु हूंदसि, पर ॿियो सॼो मदर चेंज थी वेंदो, ॿिया महिमान अची वेंदा, मुंहिंजो को होस्ट बि ॿियो अची वेंदो। तेसिताईं पाण खे जेको आहे सो साई वठूं था, वरी पोइ पाण